पंहिंजो जारी आहे पंधु पंहिंजो जारी आहे पंधु पंहिंजो जारी आहे पंधु पंहिंजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सिंधी ॿोली जो पहिरियों सैटेलाइट चैनल KTN अवां सां मुख़ातिबु आहे ऐं KTN जे सफ़र खे 21 सालनि जी पुॼाणीअ ते 21 सालगिरह जी ख़ुसूसी नशरियात 21 तासीस जी सालगिरह ऐं उन सालगिरह जे जश्न में हिन ख़ुसूसी नशरियात में स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो। गुज़िरियल कुझु कलाकनि खां वठी मुख़्तलिफ़ फ़नकार, मुख़्तलिफ़ अदाकार, सदाकार, KTN जी ख़िदमत कंदड़, KTN जी स्क्रीन खे संवारींदड़ ऐं उन जी सूंहं में इज़ाफ़ो कंदड़, उन जी ज़ीनत बणिजंदड़ मुख़्तलिफ़ मॉडल्स खे, एंकर्स खे, मेज़बाननि खे ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता शख़्सियतुनि खे तव्हां ॾिसो पिया ऐं KTN जूं ख़ुशियूं मल्हायो पिया। हिन सेगमेंट में तव्हांखे भलीकार था चऊं। मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी, मुंहिंजे पारां सिकबर सलाम क़बूल पवे ऐं मूंसां गॾु हिन सेगमेंट में मुंहिंजी साथी मेज़बान आहे जी बिल्कुलु माया सरिश भुट्टो ऐं तव्हां सभिनीनि खे सलाम ऐं तव्हां सभिनीनि खे जेके खोड़ सारियूं मुबारकियूं, छो जो असांजो KTN हिकिड़ो फर्स्ट चैनल हुयो जीअं असांजे सिंधियुनि भाइरनि खे सभिनीनि खे कनेक्ट कयो, सभिनी खे गॾु कयो हिकु जॻह ते, चाहे उहे परदेस में हुजनि या परॾे में हुजनि या असां सभु जेके अगरि असां लेटर मोकिलींदा हुआसीं या मैसेज वेंदो हुयो त असांजी चैनल जेको आहे असां सभिनीनि खे हिकु करे गॾु बीहारियो। असांजे प्रोग्राम्स जे थ्रू ई हिकु ॿिए ताईं मैसेज बि पहुता, हिकु ॿिए ताईं असां सॉन्ग्स बि डेडिकेट कयासीं, पर हिकु ॿिए ताईं असां न्यूज़ बि पहुचाई त असांजी घरनि में या असांजे पाड़े में या असांजे मुआशिरे में छा थी रहियो आहे ऐं कहिड़ा हालात आहिनि। असांजी सिंध खे अॻिते आणण में KTN जो तमामु वॾो हथु आहे। कीअं आहियो सरिश, तव्हां ठीकु आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु आहे। तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि KTN जे 21st एनिवर्सरी जो। जी बिल्कुलु, ऐं मां तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं ॾियणु चाहींदमि ऐं व्यूअर्स खे ॿुधाइणु चाहींदमि त जॾहिं KTN स्टार्ट थियो आहे, फर्स्ट डे हुयो ऐं हुनजी जेका फर्स्ट अनाउंसमेंट हुई उहो यासिर काज़ी साहब कई हुई। इहो मुंहिंजो एज़ाज़ु आहे, मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं अॼु तव्हां यकीन कयो, अॼोकी काविश जे एडिशन में मूं यादगिरियूं बि लिखियूं आहिनि, उन में मां इहो ई लिखियो आहे हुनजे इख़्तिताम में त अॼु बि जॾहिं हिन ई स्टूडियोज़ मंझां या किथां बि यानी आउटडोर में बि शूट कंदे जॾहिं मां इहे जुमिला चवंदो आहियां त मूंखे 1 अक्टूबर 2002 जे शाम जे 6 लॻे वारी उहा अनाउंसमेंट यादि ईंदी आहे। हींअर पाण जॾहिं मुख़ातिबु आहियूं त उनखां थोरी देरि थी चुकी आहे, 2-3 कलाक लेट थी चुकी आहे, पर शाम जे ठीकु 6 लॻे। छाकाणि तव्हांखे नाज़रीन खे ॿुधायां त पहिरीं असांजी नशरियात 6 कलाकनि लाइ शुरू थी, शाम जे 6 लॻे खां वठी राति जो 12 लॻे ताईं इहा नशरियात हूंदी हुई। त मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु थियो त हुनजी अनाउंसमेंट मां करियां ऐं अॼु बि इहे लफ़्ज़ चवंदे मां पंहिंजे हर प्रोग्राम जो आगाज़ इहो ई ईअं ई इन्हनि ई लफ़्ज़नि सां कंदो आहियां त हीअ आहे सिंधी ॿोलीअ जो पहिरियों सैटेलाइट चैनल KTN ऐं KTN तां असीं अवां सां मुख़ातिबु आहियूं। ऐं उन दौर जी नशरियात जा लफ़्ज़ इहे हुआ त हाणे तव्हां सिंधी ॿोली जी तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदन ऐं शाइरी ऐं सकाफ़त जा रंग ॾिसी सघंदव KTN जी स्क्रीन तां। ऐं रोज़ानो असां अवांजी ख़िदमत में शाम जे 6 लॻे खां वठी राति जे 12 लॻे ताईं हाज़िर थींदा रहंदासूं। त हीअ 21 साल जेतोणीकि हिकिड़ो ड्रिगो सफ़र आहे ऐं उन में खोड़ सारा दोस्त असां सां आया, विछड़ी विया। हिन ई स्टूडियोज़ मंझां जॾहिं मां अवां सां मुख़ातिबु आहियां, हिननि कैमरा ज़रिए जॾहिं मां तव्हां सां मुख़ातिबु आहियां त खोड़ सारा दोस्त यादि था अचनि, खोड़ सारा लीजेंड्स यादि था अचनि जिन असां सां गॾु इहो सफ़र तय कयो ऐं कुझु हुननि मां आहिनि, कुझु न आहिनि, कुझु रस्ता मटे विया ऐं कुझु जीवन जो साथ, जीवन उन्हनि खां साथ छॾाए वियो, पर उन्हनि सभिनी खे यकीनी तौर ते अॼु असां यादि कंदासूं। सरिश, तव्हां केतिरा हुयो 21 साल अॻु में जॾहिं असां ही कारवां शुरू कयोसीं? जी बिल्कुलु, मूंखे चङी तरह यादि आहे। मां 5th क्लास में हुयसि, क्लास 5 में हो? यस, 5 क्लास में हुयसि। ऐं मूंखे जॾहिं KTN स्टार्ट थियो नऊं दिल्ली में हुयसि, मां लाड़काणे जे नंढिड़ो हिकिड़ो सिटी आहे असांजो, उतो हुयसि। ऐं सिटी मतिलबु नंढिड़ो सिटी, हिकिड़ो नंढो शहर आहे। हाणे त पहिरीं त ॻोठु हूंदो हुयो, हाणे त शहर थी वियो आहे माशाअल्लाह सां। सो उते जेका आहे जॾहिं स्टार्ट थियो हुयो त हर माण्हूअ जे चहिरे ते एॾी ख़ुशी हुई, KTN सिंधी चैनल सिर्फ़ु इहो। ऐं जॾहिं उहो स्टार्ट थींदो हुयो, जेको ऑन ईयर थियण जो जेको टाइम हूंदो, उन टाइम ते हर माण्हू टीवीअ जे अॻियां अची वेहंदो हुयो। असां सभु पंहिंजे जेके ट्यूशन जो जेको टाइम आहे उहो बंक करे असां अची वेहंदा हुआसीं, असां ॾिसूं असांजे सिंधी चैनल आयो आहे। त उहा जेका हिकिड़ी ख़ुशी हुई उहा तमामु घणी हुई। ऐं यकीन कयो, असांजी सिंधी लैंग्वेज खे बचाइण में, ज़िंदा रखण में असांजे चैनल जो हथु आहे, छो जो असां एतिरा मॉडर्न थी चुका आहियूं ऐं एतिरा अॻिते हो थी चुका आहियूं त बिल्कुलु मतिलबु इहो ई थिए थो त असांजी प्योर सिंधी असांजी किथे ख़तमु थी वई आहे। इवन जेके ॿाहिरि असांजा रिश्तेदार बि
बिल्कुलु इहा ई शइ थी आहे। ऐं मां इहा ई मतिलबु मूंखे ख़ुशी इहा थी जॾहिं असां हितां आयासीं स्टडी असां हितां आई थी त असांजी जेका सिंधी लैंग्वेज हुई न असां प्रॉपर असां ॻाल्हाए न पिया सघूं घर में, प्रॉपर असांखे वर्ड यूज़ करणु न ईंदा हुआ त असां उन्हनि लफ़्ज़नि खे असां अदायगी कीअं कयूं ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे असां जोड़ियूं कीअं ऐं उहो हिकिड़ो सेंटेंस ठाहे करे असां ॻाल्हायूं कीअं, ॻाल्हाइणु न ईंदो हुयो। जॾहिं मां जॾहिं हिते क़दम रखियो हुयो मां चैनल ते सनम बलो जो शो हलंदो हुयो उनखे ख़ासि करे मां ॾिसंदी हुयसि ऐं मॉर्निंग शो हलंदो हुयो उहो मां ॾिसंदी हुयसि। उन्हनि सभिनी खे मां ॾिसी करे एतिरा गेस्ट ईंदा चवंदा असांजी सिंधी लैंग्वेज जेका आहे उहा केतिरी न ख़ूबसूरत आहे ऐं असांजा जेके रिश्तेदार ॿाहिरि रहनि पिया उहे असां सां इंग्लिश ॻाल्हाइनि या उर्दू में ॻाल्हाइनि, हाणे उहे प्रॉपर सिंधीअ में असां सां ॻाल्हाईंदा। असांखां वधीक प्रॉपर खे सिंधीअ में छा चऊं? प्रॉपर मुकमल सिंधी जेका आहे मतिलबु उहे ॻाल्हाईंदा आहिनि, मुकमल सिंधीअ में असां सां ॻाल्हाईंदा आहिनि। असांखां वधीक बहितरीनु सिंधी उहे था ॻाल्हाइनि। हाणे इहा ॻाल्हि आहे त असांखे यानी केटीएन जी स्क्रीन तां जेका सिंधी ॻाल्हाई थी वञे जी जी उनखे उन में जेकॾहिं पंहिंजे आइप जो हुगा शामिलु कयो वञे, सिंधी लैंग्वेज खे असां सिंधी ॿोली जॾहिं चऊं त ॿोलीअ सां जेको पंहिंजी ॿोलीअ में मियां शेख अयाज़ चयो पंहिंजी ॿोलीअ में मियां जीअं तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साउ ॾींदी ॿी ॿोली किथे। त जॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायूं था, पंहिंजी ॿोलीअ में इब्लाग़ करियूं था, पंहिंजी ॿोलीअ में कार वहिंवार करियूं था त यकीन करियो त उहा लिखण में बि ॻाल्हाइण में बि ऐं ॿुधण में बि समाज खे बि एॾी ख़ूबसूरती लॻे पई जो उनजो वास असांखे महसूसु थिए थो। असां ॻाल्हाए था ॾिसूं असां जेका सिंग्लिश ॻाल्हायूं था यानी सिंधीअ सां गॾु अंग्रेज़ी जेका मिलाए ॻाल्हायूं था इहा मां शिकायत घणनि असांजे नाज़रीन खे आहे ऐं खोड़ सारा दोस्त खोड़ सारा हल्का इन जो इज़हार कंदा रहंदा आहिनि। मां उनखे एडमिट बि करियां थो ऐं यकीनी तौर ते उन में किथे न किथे असांजी बि कोताही आहे जो उनजी तस्सीअ में किथे न किथे असां पोइ ते ज़रूरु रहिजी आहियूं। पर बहरहाल हीउ जेको सफ़रु आहे अॼु उन सेलिब्रेशन जो सफ़रु आहे। 21 सालनि जो नौजवान थी चुको आहे केटीएन यानी टीन एज मंझां टपी हाणे असां 20s में शामिलु थी चुका आहियूं ऐं 20s जो ॿियो साल आहे जेको संग मील आहे ऐं मेल जे पथरनि खे मल्हाइणु घुरिजे। त असां सां गॾु सरिश कुझु महिमान मौजूदु आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे त उन्हनि जो तारुफ़ करायूं पंहिंजे नाज़रीन सां। बिल्कुलु ऐं असां उन्हनि जो तारुफ़ कराईंदासीं। मूंसां गॾु हिकु अहिड़ी एक्ट्रेस मौजूदु आहे जंहिंसां गॾु मां कमु स्टार्ट कयो हुयो ऐं उन्हनि खां उन्हनि सां गॾु न थींदो ख़तमु इनशाअल्लाह न थींदो। ईअं छो था चओ था असांजो उन्हनि जो बि जेको आहे न अलाह साईं उन्हनि खे बि कामयाबी ॾींदो असांखे बि कामयाबी ॾींदो। पर इहो आहे त स्टार्ट मुंहिंजो उन्हनि सां गॾु थियो हुयो ऐं मां उन्हनि खां घणो कुझु सिखियो बि आहे ऐं उहो बहितरीनु होस्ट आहे माशाअल्लाह सां ज़िंदा दिलि हिकु इंसानु आहे ऐं ख़ुशि मिज़ाज बि आहे ऐं हिकु बहितरीनु एक्ट्रेस आहे जंहिंखां मां सिखंदी आहियां। सो असां सां गॾु मौजूदु आहे आगा राफ़े। अस्सलाम वालेकुम आगा, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम। ऐं मां इहो बि चवंदसि त उनजी हिकु बहितरीनु भेण सरिश बि आहे। सो यासिर साहब खे ऐं तव्हांखे मुंहिंजा खोड़ सारा सलाम, खोड़ सारी वाधायूं। बल्कि सॼी दुनिया में जिथे जिथे सिंधी रहनि था या सिंधी ॻाल्हाइनि था या सिंध सां मुहबत कनि था त उन्हनि जो प्लेटफॉर्म केटीएन आहे त उन्हनि सभिनि खे बि खोड़ सारी वाधायूं, तव्हांखे बि वाधायूं सभिनीनि खे। उन्हनि सां गॾु आगा राफ़े सां गॾु सवेरा ख़ान मौजूदु आहे जेका मॉडल आहे जेका एक्ट्रेस आहे। मॉडल जे लाइ सिंधी जो लफ़्ज़ कहिड़ो हूंदो मां उनजी तलाश में आहियां, पर एक्ट्रेस खे पाण अदाकारा चऊं था जेका पंहिंजे किरदार में पंहिंजनि किरदारनि रस्ते पंहिंजे नाज़रीन खे पंहिंजे टैलेंट खे मंझराइण जो मौक़ो ॾिए थी। उभरंदड़ असांजी स्टार आहे, बल्कि स्टार इन मेकिंग आहे, मुस्तक़बिल जी स्टार आहे। त सवेरा तव्हांखे असां वेलकम था चऊं ऐं 21st एनिवर्सरी जी मुबारकबाद। तव्हां सभिनि खे बि मुबारकबाद। मां हिते आहियां अॼु हिन एनिवर्सरी ते मुंहिंजी पहिरीं दफ़ा आहे मां हिते वेठी आहियां केटीएन में। इंशाअल्लाह हर साल ईंदा आहियो तव्हां हाणे। तव्हां ईअं ई तव्हांजो एॾी धीमे आवाज़ में ॻाल्हाईंदा आहियो? अच्छा, त असां कोशिशि कंदासीं त ॿुधण जी। हूअं त माइक्रोफोन जे ज़रिए असांजा नाज़रीन यकीनन ॿुधनि था। सो जेकॾहिं पहिरियों दफ़ो तव्हां असांजे हिन सेलिब्रेशन जी में शामिलु थिया आहियो त असां तव्हांखे वेलकम था करियूं पिया, भलीकार था चऊं पिया ऐं इहा दुआ था कयूं त इहो सिलसिलो इहो सफ़र तव्हांजो अॻिते वधंदो रहे ऐं फ़न जी सही माना में तव्हां ख़िदमत कंदा रहो। उन सां गॾु असां अॻिते वधूं था त असां सां गॾु छाकाणि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां नाज़रीन त अॼु केटीएन न्यूज़ जी बि सालगिरह आहे। छाकाणि त केटीएन खां ठीकु 5 साल पोइ असां 1 अक्टूबर ते साॻी तारीख़ ते 1 अक्टूबर 2007 ते केटीएन न्यूज़ जो आगाज़ कयोसीं। त केटीएन न्यूज़ जी बि असांजी अॼोकी जेका नशियात आहे सा ख़ुशूसी सालगिरह जी नशियात आहे जेका केटीएन न्यूज़ खे सेलिब्रेट करे पई। त केटीएन न्यूज़ जो जॾहिं असां ज़िक्र कंदासीं त उनजी स्क्रीन जी ज़ीनत बणजंदड़ हिकिड़ी न्यूज़ एंकर असां सां गॾु मौजूदु आहे। असां उन्हनि खे वेलकम करियूं था। लैला निसार असां सां गॾु आहे
लैला तव्हांखे भलीकार था चऊं। अस्सलाम वालेकुम सभिनी खे, थैंक यू यासिर भाई फॉर हैविंग मी। ऐं सभिनी जेके बि हिते वेठा आहिनि, जेके असांखे ॾिसनि था, समूरी सथ खे KTN जी 16वीं सालगिरह, सॉरी 21वीं सालगिरह, ऐं KTN न्यूज़ जी जेको आहे 16वीं, कशिश जी 18वीं सालगिरह सभिनी खे मुबारक हुजे। ऐं तमामु सुठो लॻी रहियो आहे। यकीनन असां त हिन भेरे KTN न्यूज़ जी जेकी एनिवर्सरी आहे, सालगिरह आहे, उहा उन्हनि तमामु शहीद सहाफ़ियुनि जे नाम कई, जेके असां सां हिन सफ़र जे दौरान असां खां विछड़जी विया। तमामु सुठो लॻे पियो, गुफ़्तगू खे अॻिते वधाइनि था। तव्हां जो सफ़र KTN न्यूज़ सां बि ऐं KTN सां बि वो मुबारक रहे, अॻिते बि सक्सेसफुल रहे। इन दुआ सां असां तव्हां सां कॉन्वर्सेशन शुरू करियूं था। ऐं हाणे अचूं था पंहिंजे खाॿे पासे। गुज़िरियल भेरे ईद ट्रांसमिशन में जॾहिं मूं चयो साॼी धुर ऐं खाॿी धुर, राइटिस्ट ऐं लेफ्टिस्ट, त उन्हनि ते दोस्तनि मुरकंदे कुझु चयो त इन जा इहे ज़ूमाइनी क़िस्म जा लफ़्ज़ आहिनि। सो मां साॼी धुर ऐं खाॿी धुर कोन्ह चवंदुसि, पर नाज़रीन जेके असांखे ॾिसनि पिया, सेट डिज़ाइन जे तव्हांखे राइट ते ॿ असांजा महिमान नज़र अचनि पिया ऐं असांजे लेफ्ट ते ॿ महिमान नज़र अचनि पिया। उन्हनि मंझां हिकिड़ो जेको पहिरियों महिमान आहे उहो नटखट शरारती, छाकाणि त उन सां मुंहिंजो इहो जेको तालुक़ु रहियो आहे उहो शरारत वारो रहियो आहे। ऐं जॾहिं मिलिबो आहे त मुर्कुनि ऐं टहकनि सां मिलिबो आहे। असां KTN खां पोइ KTN जे हिकिड़े ॿिए KTN जे बतन मंझां जनमु वठंदड़ सिंधी मौसीक़ीअ जे, सिंधी संगीत जे पहिरें कुल वक़्ती चैनल जो आगाज़ कयोसीं 2005 में, यानी ठीकु 3 साल पोइ 1 डिसंबर जी उहा तारीख़ हुई। मूंखे यादि आहे त मुमताज़ मिर्ज़ा स्टूडियो जेको हाणे रही चुको आहे, उन में असां 19 नवंबर ते उनजी ओपनिंग सेरेमनी रिकॉर्ड कई हुई। ऐं थी सघे मुंहिंजे उन दोस्त खे उहा तक़रीब यादि हुजे, उहा ऑन एयर थी हुई 1 डिसंबर 2005 ते, यानी 1 डिसंबर 2005 ते कशिश टेलीविज़न पंहिंजे नशियात जो आगाज़ कयो। त कशिश जो आगाज़ जीअं ई थियो त असांजो हीउ दोस्त हुन सां सलाड़जी वियो। तॾहिं खां वठी हू असां सां गॾु मौजूदु आहे। पाण रागीअ ऐं गीत निगार जी हैसियत सां पंहिंजी हिकिड़ी सुञाणप रखे थो, पर हुन सां गॾोगॾु हुन कशिश जा खोड़ सारा प्रोग्राम्स डायरेक्ट बि कया आहिनि। असांखे गॾु बि कमु करण जो मौक़ो मिलियो आहे कुझु प्रोजेक्ट्स में, कुझु प्रोग्रामनि में। मूंसां गॾु मौजूदु आहे वहीद हकड़ो साहब। तव्हांखे भलीकार था चऊं। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद ऐं 21 सालगिरह KTN जी मुबारक। तमामु घणी ख़ुशी थी आहे। पहिरियों त इहो त KTN जी सालगिरह आहे, जॾहिं वरी हिते पहुतासीं कशिश KTN न्यूज़। ऐं मूंखे एज़ाज़ु आहे यासिर भाउ, तव्हां कशिश जो पहिरियों इम्प्लाई आहियां, म्यूज़िक इंचार्ज आहियां। 12 साल मूं घर में गुज़ारिया। हालांकि सॼी सिंध खे ख़बर आहे, सॼे जेके मुंहिंजा परस्तार आहिनि या जेके मूंसां राब्ते में, त मुंहिंजो भाउ हींअर लियाकत हॉस्पिटल में एडमिट आहे। एडमिट आहे। उन जे ॾुख जे हूंदे बि पंहिंजे हीउ मुंहिंजो घरु आहे, त मां हिन जी ख़ुशियुनि में शरीक थिया। मूं सोचियो ऐं मां सिंध वासियुनि खे गुज़ारिश कंदुसि, दुआ जी अपील कंदुसि त मुंहिंजे भाउ जे लाइ अपील कनि। अलाह साईं खुलियल आहिनि, माना तव्हांजे सदके मुंहिंजे भाउ जी ज़िंदगी वधी पए, बची पए। सभ खां पहिरियां KTN मुबारकूं ऐं दुआ जी अपील। कीअं सुधरंदड़ आहे? अल्हम्दुलिल्लाह बहितर आहे पहिरियां खां, ऐं इंशाअल्लाह ताला तमामु जल्द वरी तव्हांजे साम्हूं ईंदो। इंशाअल्लाह असांजी दुआऊं हुन सां गॾु आहिनि। अलाह साईं मूंखे ख़ुशी थी आहे। प्रोग्राम पहिरियों जो हवालो कयो जंहिंमें असलम साहिबु हुयो, उहो मूंखे यादि आहे। लाज़मी आलिम बागानी साहिबु ऐं मां जॾहिं 2005 में मुंहिंजो पहिरियों गीत आयो, उथंदे वेहंदे उसन वारनि जो मुंहुं ॾिसणु सवाबु आहे। ऐं हितां KTN खां ॿाहिरि निकितुमि त असलम साहिबु मूंसां मिलिया, त मूंखे चए थो तूं फ़नकार आहे। मां जी सर। पोइ चयो मूंखे ऑफिस मिलो, मूंखे चए असां हिकिड़ो कशिश TV लॉन्च था कयूं, तव्हां हुन में एज़ ए म्यूज़िक इंचार्ज कमु कंदो। मां पहिरियों हिकिड़ी प्राइवेट ॿिए कंपनी में नाथ प्रोडक्शन कमु कंदोसि। मूं साईं सां हामी भरी। पोइ ईअं 12 साल ज़िंदगी जा गुज़रिया। ऐं हींअर ई असां गॾु आहियूं। जॾहिं शुरू में 2 कलाक KTN हलंदी ॾिसंदा हुआसीं KTN। ऐं असांखे सिंधी ॿोली असांखे ख़ासि करे, जीअं मां दुनिया जी ॿोली त असांजी सिंधी सकात 5000 पुराणी तहज़ीब आहे। तव्हां एॾा असांजे साम्हूं वेठा आहियो, तव्हांजे साम्हूं ॻाल्हाइण त असांखे नथो एतिरी तालीम जा एतिरी न आहे, पर एतिरी ज़रूरु चइबो त सिंधी ॿोली जिते वञूं था त हाणे अल्हम्दुलिल्लाह फ़ख़ुर था चऊं था त हीअ क़ौम बि सिंधी आहे। उहा शनाख़्त ॾियण वारो KTN आहे। अलावा KTN आहे। माण्हू कोई बि जेकॾहिं कमु करे थो सची दिलि सां, त अलाह साईं हुनखे कामयाबी ॾे। बिल्कुलु ईअं आहे। ऐं असां जी बिल्कुलु असां सां गॾु हिकिड़ो ॿियो बि बहितरीनु आर्टिस्ट मौजूदु आहे, ॾाढो सुठो एक्टर आहे ऐं ॾाढो सुठो मॉडल बि आहे। ऐं उन बहितरीनु ड्रामा जेके आहिनि, सीरियल्स आहिनि जेके तव्हांजे साम्हूं पेश बि थिया आहिनि, ऐं उनजी जेका परफॉर्मेंस आहे, अदायगी आहे, उनजो जेको लुक आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। थोरो खड़ूस तो लॻंदो आहे, पर जॾहिं त ॻाल्हाइजे थो न त एॾो ज़बरदस्त ॻाल्हाईंदो आहे, एतिरी रेस्पेक्ट ॾींदो आहे ऐं इलाही
प्यार सां ॻाल्हाईंदो आहे, मतिलबु ॾाढो सुठो इंसान बि आहे। सो असां सां गॾु मौजूदु आहे रहमान राजपर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, थैंक यू सो मच। ॾाढी तारीफ़ कयो, अगरि मूं राति निंड अचे। थैंक यू सो मच यासिर भाउ। ऐं स्पेशली बिल तव्हांखे अची वेंदो, बिल तव्हांखे अची वेंदो, यू विल हैव टू पे। स्पेशली मां थैंक्सफुल आहियां पंहिंजो केटीएन जो, जेको तक़रीबन असांखे अहिड़े हर साल ख़ुशियुनि में असांखे पाण सां गॾु सलाड़े थो। तक़रीबन असांखे जेको आहे माना पंहिंजी ख़ुशियुनि में शरीक कंदो आहे। ऐं हिकिड़ी असांखे सुञाणप ॾिनी आहे रहमान राजपर जो हिकिड़ो तारुफ़ जेको मुतारिफ़ करायो आहे, सो केटीएन करायो आहे। बिल्कुलु इहा हक़ीक़त। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वहीद जो जेको गीत निगार या शाइर जी हैसियत सां जेको तारुफ़ आहे सो वहीद वफ़ाई जे हवाले सां आहे। सो मुंहिंजे खॿे हथ ते ऐं तव्हांजे साॼे हथ ते हिकिड़ो WW वेठो आहे, हिकिड़ो RR वेठो आहे। यानी वहीद वफ़ाई वेठो आहे, रहमान राजपर वेठो आहे। सो इहो इतफ़ाक़ ज़रूरु आहे, असां इहा अरेंजमेंट कान्हे कई, पर इहो इतफ़ाक़ आहे त WW वर्सिस RR ॿई वेठा आहिनि असां सां गॾु। त इन्हनि सां ट्रैकनि जो सिलसिलो रहंदो। जीअं मूं चयो त वहीद सां हमेशह हिकिड़ो मुल्क जो तालुक़ु रहंदो आहे। हिकिड़ो को वाक़ियो हुयो, उन वाक़िए जे पस मंज़र में जॾहिं बि असां मिलंदा आहियूं त जेकॾहिं हुनजी नज़र मूं ते पहिरीं पवंदी आहे त हू चवंदो आहे अञा बचे। जेकॾहिं मुंहिंजी नज़र मथसि पवंदी आहे त हू चवंदो आहे अञा बचे, छाकाणि त जॾहिं सुघड़ हिक ॿिए खे ॾोर बैत गुज़ारत ॾींदा आहिनि, उहा जॾहिं गुज़ारत नाहे भॼंदी, ऐं जॾहिं ग़लति ऑप्शन्स जॾहिं क्लिक कबा आहिनि त पोइ उन ते चइबो अञा बचे, यानी अञा उहा गुज़ारत मुबहम ई आहे, उनखे अञा ज़ाहिर थियण में वक़्तु आहे। सो अञा बचे। सो असां तव्हांजे चहिरे ते उदासी नथा ॾिसणु चाहियूं था तव्हां मुल्कनि में असांजे हिन मुल्कनि जे मांडाण में शामिलु रहो। ऐं मूंखे उमेदु आहे त अलाह साईं सवलाइयूं कंदो सभिनी जे लाइ ज़ाती हवाले सां बि। सो गुफ़्तगू जो आगाज़ किथां खां कयो तव्हां? असां जितां बि तव्हां स्टार्ट कयो सभु असांजा पंहिंजा आहिनि, असां आगाह खां कयूं था, छो जो हेॾा असां घणी कचहरी हाणे कईसीं, थोरो आगाह जी तरफ़ मूंखे टर्न करणु घुरिजे। सो अॻे तव्हां ॿुधायो, तव्हां हर साल असां सां गॾु मौजूदु बि हूंदा आहियो, असां सेलिब्रेट बि कंदा आहियूं। शिकायत आहे या ख़ुशख़बरी आहे? हा तव्हांजो बि? हाँ मुझे शुक्र, ठीक है। असां गॾु हूंदा आहियूं। हाँ बिल्कुल बिल्कुल, ये तो हकीकत है अल्हम्दुलिल्लाह। हाँ 21 खां पोइ जेको आहे हर इंसान बि जीअं मैच्योर थींदो आहे, बिल्कुल। त हिन साल वरी मां इहा उमेद थी कयां त असांजे केटियुनि में अञा ख़ूबसूरतियूं ईंदियूं, इंशाअल्लाह, अञा नवाण ईंदी, अञा जिद्दत ईंदी, इंशाअल्लाह कामयाब थींदो पंहिंजी हर विख ते। बिल्कुल। ऐं अगरि तव्हां मूंखे इहो ॿुधायो, जेको लास्ट असां हे जेको पोयों साल हे असां गुज़री वियो आहे केटीएन जो, त केटीएन जे जेका वर्क में इन्हनि में तव्हां डिफरेंस ॾिठो हूंदो, ठीकु आहे? जीअं असां स्टार्ट में कयोसीं 2009 में, उन में ऐं अॼु जे कम में केतिरो फ़र्क़ु आहे? 80%, 89। हाँ 80% इज़ाफ़ो आयो आहे। हाँ अच्छा, बिल्कुलु। उहो भले डिफाइन कयोसि, तव्हां ॿुधायो त असांखे कीअं इज़ाफ़ो आहे? न वरी पोइ बहस जेका उहा ई तव्हां चई न पॉइंट वारी, त पोइ वरी उहो हिक ॿिए खे चवंदासीं अञा बचे। न मां सम्झणु चाहियां थो। वही साहब सम्झो था न तव्हां, माशाल्लाह। वरी लाज़मी असां हाँ बिल्कुलु, कम में इन करे फ़र्क़ु आयो आहे, तमामु घणी शयूं एडवांस थी वियूं आहिनि, छो जो वक़्त सां गॾु दौर सां गॾु असां बि अॻिते हलूं था। अच्छा, मूंखे त कॾहिं कॾहिं ईअं बि लॻंदो आहे शायदि वक़्तु असां खां बि अॻु में थो हले। इहा हक़ीक़त, असां पोइ हिते आहियूं, इहा हक़ीक़त ईअं बि लॻंदो आहे, पर बिल्कुलु सही आहे। पर तव्हांजी हिन गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हांजी ॻाल्हि सां मां सहमत ज़रूरु आहियां, पर इहो मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां, छाकाणि त नस्ल चेंज थी वियो। 5 सालनि में नस्ल चेंज थी वेंदो आहे। जीअं मूं सारिश खां पुछियो त तव्हां केतिरा हुयो, त जेका ॿारड़ी क्लास 5 में हुई उनखे शायदि ख़बर न हुजे त केटीएन पंहिंजे आगाज़ खां वठी केतिरो मैच्योर रहियो, छाकाणि त उन वक़्तु उन्हनि 6 कलाकनि जी ट्रांसमिशन में जेके प्रोग्राम्स रहिया, मां पंहिंजी मौजूदगीअ जो फ़ाइदो वठनि तव्हांखे ॿुधायां त उहे एॾा मैच्योर प्रोग्राम्स हुया। मैच्योरिटी बिल्कुलु रही तव्हांजे हूंदे उन दौर में रही। असां त जूनियर मोस्ट हुयासीं। मां तव्हांखे ॿुधायां त असांजी पहिरीं इंटरव्यूअर जेका असांजे केटीएन जी पहिरीं इंटरव्यूअर ख़ातून हुई, या कंपेयर मां चवां जेकॾहिं मां हुनजी तख़सीस न करियां जेकॾहिं जेंडर जी, त उहा आपा मेहताब राशिदी हुई, ऐं उहा आम्हूं साम्हूं नाले हिकिड़ो प्रोग्राम कंदी आहे। हुन में कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं लीजेंडरी शख़्सियतूं जिन जा इंटरव्यूज़ हुन न कया। तव्हां ॾिसो, नवाब अकबर बुगटी खां वठी अताला बेंगल ताईं, ग़ुलाम मुस्तफ़ा खर खां वठी ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई ताईं, सिराज खां वठी कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन खे हुन कवर न कयो या जिन सां हुन ॻाल्हि ॿोल न कई। त शुरू खां वठी असांजो जेको मयारु रहियो, इन्हनि शायदि इन लिस्ट में नाला कुझु विसारींदो बि हुजां, त उन्हनि लीजेंड्स जे साम्हूं तव्हां यकीन करियो आगा त असांजो उन्हनि जे पाछे में असांजी तरबियत थी। उन्हनि वॾियुनि शख़्सियतुनि जे शफ़ी मोहम्मद शाह, AR बलोच, सलाउद्दीन तुनियो, मुस्तफ़ा कुरैशी, रुबीना कुरैशी, इहे लीजेंड्स हुया। जो मुश्ताक जिस्कानी, अनवर सोलंगी, रशीद साबिर,
माना तव्हां ॾिसो त उहे फ़क़ति ईअं न हुया त उहे KTN जे लाइ रुॻो ड्रामा कंदा हुया, पर उहे असांजे लहजे जी तसीह बि कंदा हुया। मूंखे यादि आहे, मूंखे इहो नवाण आणण में बि उन्हनि जो बि हथ बिल्कुलु का बि ग़लती थींदी सेट ते, त मूंखे यादि आहे त असां पहिरीं ईद ट्रांसमिशन मुमताज़ मिर्ज़ा स्टूडियो में कई, त उन में ॻाल्हाईंदे मूं पंहिंजे हिकिड़े सीनियर सां ॻाल्हाईंदे पंहिंजे जॾहिं हुननि जवाबु पियो ॾिनो त मूं शायदि पंहिंजनि पननि खे पियो उथलायो, त जंहिं वक़्तु उहो सेगमेंट पूरो थियो त शफ़ीउन शाह साहिबु घुराए मूंखे चयो त तव्हां जॾहिं सुवाल था कयो ऐं तव्हां जवाबु था ॾियो, जेको जवाबु ॾींदड़ तव्हांखे ॾिसे थो, तव्हां जेकॾहिं आई कॉन्टेक्ट नथा करियो त इहा तव्हांजी डिसरेस्पेक्ट जी निशानी आहे। तव्हां पंहिंजा ॿिया मामला बाद में ॾिसो, तव्हां डिसरेस्पेक्ट न कयो, छाकाणि तव्हां सुवालु कयो आहे, हू तव्हांखे जवाबु थो ॾिए, तव्हांखे प्रॉम्प्टर में न आहे ॾिसणो, तव्हांखे पननि में न आहे ॾिसणो, तव्हांखे तवजो सां ॿुधणो आहे। त इहो ॾिसो त केॾी माना वॾी। ऐं मूंखे यादि आहे बैरी ऑडिटोरियम में मां परफॉर्म करे ऐं हिकिड़े कंहिं हुनजी लिंक ॾेई मां वापसि आयुमि, मूं लफ़्ज़ चयो जेको असांजे उत्तर सिंध में आम आहे, डांस खे पाण चवंदा आहियूं झूमिर। त मां जॾहिं उहो चई ऐं अंदरि आयुसि त विंग में अनवर सोलंकी साहिबु वेठा हुया, मूंखे सॾु करे चयऊं इहो झूमिर न आहे, इहो झिमिर आहे, इहो सही लफ़्ज़ झिमिर आहे। हा, छाकाणि त जेको साहतीअ जो लहजो आहे, जेको स्टैंडर्ड लहजो आहे, उन मुताबिक़ इहो मां मिसाल ॿ इन करे ॾिना त इन्हनि जो रोल सिर्फ़ु इहो न हो त असां ड्रामनि में कमु था करियूं, उनजे साम्हूं जेका ग़लती थिए उहो तसीह कंदा हुआ हुनजी। त एॾनि लीजेंड्स जी छांव में जेको सफ़र शुरू थियो, पहिरें ॾींहं खां वठी अञा साल बि पूरो कोन थियो, KTN खे त हिकिड़ो मैच्योरिटी तरफ़ हिकिड़ो सफ़र हुयो। असां गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते वधायूं था। लैला निसार सां गॾु मौजूदु आहे। लैला, तव्हां असांजे हिन शोबे सां वाबस्ता, खोड़ सारा दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके शायदि पंहिंजो तदरीसी सिलसिलो जारी न रखी सघंदा आहिनि ऐं पंहिंजे शौक़ जे हुन में हिकिड़ी रॉ में वेही वेंदा आहिनि, पर तव्हां पंहिंजे तदरीसी सिलसिले खे बि जारी रखियो ऐं तव्हांजी हिकिड़ो प्रोफेशनल सुञाणप बि आहे। त मां चाहींदुसि त तव्हां नाज़रीन सां शेयर करियो त तव्हां प्रोफेशनली पंहिंजे क्वालिफिकेशन वाइज़ छा आहियो ऐं पोइ तव्हांखे इहो ज़ौक़ कीअं आयो जो तव्हां न्यूज़ जी स्क्रीन जी ज़ीनत बणजण जे लाइ तव्हां ऑप्ट कयो। जी बिल्कुलु, थैंक यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी त मां हिन शइ ते ॻाल्हायां। बिल्कुलु, काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे त जॾहिं माण्हू शौक़ खे परस्यू कंदा आहिनि त उहो पंहिंजे एजुकेशनल या एकेडमिक्स खे बिल्कुलु ई जेको आहे परते रखी छॾींदा आहिनि या उन्हनि खे इग्नोर करे छॾींदा आहिनि। सो अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु बि आउं बाय एजुकेशन मां जेको आहे बायोमेडिकल साइंटिस्ट आहियां। 4 मुंहिंजूं जेके आहिनि रिसर्च पब्लिकेशन्स इंटरनेशनली पब्लिश थी चुकियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे ग्रेजुएशन जे दौरान ई। ऐं उनखां पोइ जॾहिं मूं 2019 में ग्रेजुएट कयो, कोविड जो ज़मानो हुयो डिसंबर में, उनखां बाद में फ़ौरन ई कोविड अची वियो, त पोइ थोरो जॉब्स में हेठि मथाई थी वई हुई, तव्हांखे यादि हूंदो लाज़मी। त पोइ उन दौरान मूं चयो त हीअ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका कंटिन्यूअसली हलंदी रहे थी, त छो न इन में ट्राई करे ॾिसजे। ऐं उन सां गॾो गॾु जेको आहे मुंहिंजे पेरेंट्स जो बि तमामु घणो शौक़ु हुयो त लाइक यू शुड ट्राई, हिकिड़ो दफ़ो तोखे ट्राई ज़रूरु करणु घुरिजे। हिन वक़्तु बि आउं जेको आहे एमफिल्स प्रोग्राम में एनरोल्ड आहियां जेनेटिक्स जे, ऐं रिसर्च मुंहिंजी हले पई अल्हम्दुलिल्लाह हिकु सुठी हॉस्पिटल मां, यूनिवर्सिटी मां। बाक़ी 2020 में जेको आहे KTN न्यूज़ खे जॉइन कयो, तमामु घणो शौक़ु हुयो। ऐं ॿोली जी जीअं असीं ऑलरेडी ॻाल्हि कयूं पिया त जेकी ॿोलीअ जी सिग्निफिकेंस हुजे थी, अहमियत हुजे थी, उहा तमामु घणी हुजे थी। ॿोली मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे कनेक्ट करे थी। ऐं सिमिलरली जॾहिं मां KTN न्यूज़ जॉइन कयो त मूं पंहिंजे रूट्स सां जेको आहे न तमामु घणो पंहिंजो पाण खे वेझो फील कयो, तमामु घणो वेझो फील कयो। हिकिड़ी कनेक्टिविटी तमामु घणी इंटेंसिफाई बि थी वई ऐं ईअं चइजे त हिकिड़ो सुठो पुश उनखे मिली वियो। त मां ॾाढो कनेक्टेड फील कयां थी पंहिंजे इलाक़ाई माण्हुनि सां, पंहिंजो ॻोठ जीअं थी वञे। पहिरियों शायदि पढ़ाई दौरान एतिरी तवजह न हूंदी हुई, एतिरी अटेंशन न हूंदी हुई त ही फलाणा मसइला असांजे इलाइक़नि में केतिरा जेको आहे प्रिवेलेंट आहिनि, पर जॾहिं खां KTN न्यूज़ जॉइन कई उन्हनि खे डिटेल में स्टडी करणु शुरू कयो। ऐं मुंहिंजी हिन जेकी बीट आहे उहा सोशो पॉलिटिकल इशूज़ खे कवर करणु आहे। उन ते मुंहिंजो प्रोग्राम हले पियो। गॾो गॾु हिकु ॿियो बि प्रोग्राम आहे जेको एनालिसिस बेस्ड आहे, हिकु एनालिस्ट सां वेहा थी, उहो जेको आहे पंहिंजी एनालिसिस जेको आहे ॾिए पियो। सो सफ़र हले पियो। पर ॻाल्हि इहा आहे त अॼु जीअं आउं शुरू में बि मैंशन कयो त अॼु जेकी KTN न्यूज़ जी सालगिरह मल्हाई वञे पई, 16वीं सालगिरह, त हर साल को न को थीम असीं रखंदा आहियूं। पोएं साल जेको आहे असीं बोर्ड जे लाइ थीम रखियो हुयोसीं ऐं हिन भेरे असां उन्हनि शहीद सहाफ़ियुनि खे यादि कयूं, उन्हनि जे नाम असीं जेको आहे हीअ पंहिंजी एनिवर्सरी सालगिरह कईसीं, उन्हनि खे भेटा पेश कईसीं, हुननि जे बारे में वेही करे ॻाल्हायोसीं। रिसेंटली हिकु तमामु वॾो वाक़ियो असांजी सथ सां, असांजो सथ जो साथी सीनियर सहाफ़ी विछड़ी चुको आहे, तव्हां सभिनी खे सुध हूंदी उन हवाले सां। शहीद जान मोहम्मद महर जी आउं ॻाल्हि करे रही आहियां, पर न सिर्फ़ु इहो, हुन खां अॻु में बि 5 सहाफ़ी शहीद थी चुका आहिनि। सो मुकमल जेको नंबर आहे उहो 6 सहाफ़ियुनि जो आहे,
जेका तमामु घणी तशवीशनाक ॻाल्हि आहे। हिन वक़्त ताईं ख़बर न आहे परसियूं उनखे समूरी सहाफ़ी बिरादरी कंदी अचे पई त छा अपडेट्स आहिनि उनजे क़ातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण जे लाइ। पर अॼु असीं जॾहिं KTN न्यूज़ ते बि ट्रांसमिशन कयूं पिया त असीं इहे समूरियूं शयूं डिस्कस कयूं पिया, जंहिंमें तमामु सहाफ़ियुनि जो बि इहो चवणु हुयो त जेसीं ताईं उन शइ खे आख़िर ताईं परसियूं न कंदासीं कंसिस्टेंटली तेसीं ताईं ज़रूरु क़ानूनी पहलू बि अचे थो, रियासत ते बि खोड़ सारा सवाल उथनि था, उहा बि हिकु शइ पंहिंजी जॻह ते स्टैंड करे थी। पर मूंखे ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि हुननि जे तरफ़ां इहा लॻी त इन्हनि शयुनि ते वेही करे, उन्हनि शहीदनि ते वेही करे ॻाल्हाइणु तमामु घणो ज़रूरी आहे त ही उहे सहाफ़ी हुया जेके मज़लूमनि मिसकीननि जो आवाज़ु बणिजंदा रहिया ऐं अॼु असां उन्हनि जे खून जे लाइ विढ़ूं था, इंसाफ़ जीअं उन्हनि सां थी सघे। सो सफ़र जारी आहे, उन्हनि जो आवाज़ु जीअं असीं हिकिड़ो जुमिलो उन्हनि जे लाइ ॻाल्हायूं पिया त विछड़िया आहियो पर विसरिया सफ़र जारी। इहा हिकिड़ी ॾाढी सैरिश हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जेका एक्नॉलेज करणु घुरिजे ऐं उहो सभिनी खे ख़बर हूंदी त मिसाल ही असांजा साथी असांखां विछड़िया जानवर हूंदो आहे डे 1 खां वठी असांजे माना फील्ड साफ़ जो पहिरीं जेका हुन दाड़ेलनि वारी स्टोरी 2002 में जेका हुन कचे में वञी अंदरि जेका स्टोरी कई त उहा उनजी हिकिड़ी वॾी ब्लॉकबस्टर हिकिड़ी स्टोरी हुई। पर हिकिड़ी ॻाल्हि मां नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इदारा ॿिया बि हूंदा, खोड़ सारा इदारा हूंदा, पर KTN ऐं काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन या असां सभई ही जेको सथ आहे उहो असां रुगो चऊं कोन था त असां फैमिली आहियूं, ख़ुदा न ख़ासिता अहिड़ी का सिचुएशन थिए थी या सूरत हाल थिए थी त उनजी मालिकी करियूं था। यानी तव्हां ॾिसो, तव्हां गुज़िरियल हिकु महीने जी काविश खोले ॾिसो त तव्हांखे मेन पेज ते तव्हांखे नज़र ईंदो त उहो केस जेको आहे जानवर वारो उनजी अञा ताईं का बि परसूएंस न आहे थी सघी, उन सिलसिले में अञा ताईं ॾोहारी गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। कल्ह जी काविश अॼु जी काविश ॾिसंदव जिते फातिमा फरड़ो जे केस जी जो फॉलोअप थो हले पियो, गॾोगॾु जान मोहन महर जे केस जो बि फॉलोअप हले थो त जीअं जेके उनखे मिसारणु चाहिनि था त असां उन्हनि खे इहो न करणु ॾियूं त इहा पंहिंजे घर भातीअ सां उन सां हिकिड़ी सिंसियरिटी आहे, उनजी मालिकी आहे। ऐं वाक़ई इहे सभई दोस्त जेके असांखां विछड़िया आहिनि, जीअं लैला ज़िक्र कयो त 6 असांजा साथी अज़ीज़ मेमण वारो वाक़ियो अञा पुराणो कोन्हे थियो, मैरापुर वारो वाक़ियो, शाहिद सूमरे वारो वाक़ियो, जी हा, त उन्हनि सभिनी खे मतिलबु असां मिस करियूं था। ऐं जॾहिं अहिड़ो नाहक उन्हनि जो उन्हनि सां वाक़ियो थिए थो त यकीनी तौर ते असांजी दिलि दुखे थी। सो विश यू गुड लक लैला। ऐं असां ईअं चऊं त जेकॾहिं 2020 में कोविड न अचिया त तव्हां शायदि असांजे हिन सथ में शामिल। अच्छा सवेरा, तव्हां जीअं ॿुधायो तव्हां हाणे ताज़ो ई असांजे सफ़र खे तव्हां जॉइन कयो आहे, माण्हू हिकिड़ियूं एक्सपेक्टेशन्स खणी ईंदो आहे त तव्हांखे कीअं लॻो? पहिरीं माहौल जॾहिं नाहे ॾिठल हूंदो त माण्हू अंदाज़ो कंदो आहे त कीअं हूंदो माहौल, अचण खां पोइ तव्हांखे माहौल कीअं लॻो ऐं अॻिते हिनखे केसि ताईं तव्हांखे कंटिन्यू करण जो इरादो आहे? ॾिठो मां ईंदी रहंदी आहियां, बचपन खां ईंदी आहियां, हाणे बि मुंहिंजो बचपन ई हले पियो, हाणे ई हले पियो, पर मां जॾहिं एतिरी हूंदी हुअसि तॾहिं खां ईंदी आहियां हिते। ऐं ॿिया निजी चैनल्स आहिनि उन ते बि वेंदी आहियां, उन्हनि जो माहौल ॾिठो आहे, होस्टिंग बि कई आहे उते ऐं मॉडलिंग बि कई आहे ॿिए चैनल्स ते बि, त माहौल मुंहिंजे लाइ नओं न आहे, पुराणो ई आहे। अच्छा ठीकु आहे, माहौल छो जो असां त नंढे हूंदे खां हितां आहियूं त असां लाइ उहो हिकिड़ो ई माहौल आहे, हिकिड़ी फैमिली आहे असांजी, ठीकु आहे। पर वधीक ईज़ी कहिड़ी शइ लॻंदी आहे, मॉडलिंग करणु, होस्टिंग करणु या एक्टिंग करणु? मज़ो कंहिं में आयो वधीक? ईज़ी त उहो मॉडलिंग ई आहे, पर मज़ो एक्टिंग में ईंदो आहे। मूंखे ॾाढो मतिलबु मुश्किल लॻंदो आहे मॉडलिंग करणु, मतिलबु मां जो एक्सप्रेशन हेॾो हेॾे लॻंदो आहे, एक्टिंग करायो ईअं अची बीहंदमि पर मूंखां न थींदो। पर एक्टिंग कमु चूंडियो छो था? कमु त कोई बि ईज़ी कोन्हे हूंदो, तव्हां ॾुखियो कमु कयो न, छाकाणि त इंसान खे अमर जेको आहे सो ॾुखियो कमु कंदो आहे, ईज़ी कमु कॾहिं कोन्हे कंदो, ईज़ी त हर को करे सघे थो, तव्हां उहो कमु करियो जेको कोई न करे सघे। बिल्कुलु, पर इहो आहे त मॉडलिंग हर कोई करे वञे थो न, मां नथी करे सघां त इन करे मां न कंदमि, तॾहिं त मां हिननि खे चांस ॾियाराईंदसि, अचो तव्हां अचो तव्हां कयो, हुननि खे चांस थी ॾियां। मॉडलिंग नथी कयां न, मां एक्टिंग बि कयां पई, होस्टिंग बि कयां पई। अच्छा, इन्हनि ॿिन्ही मां ॾुखियो कमु कहिड़ो आहे? होस्टिंग ऐं एक्टिंग मां। जी हा, होस्टिंग। ऐं इन्हनि ॿिन्ही मां वधीक वक़्तु कहिड़ो कमु थो घुरे पियो? एक्टिंग वधीक वक़्तु थो घुरे, शूटिंग्स में वधीक टाइम थो लॻे या उन किरदार खे सम्झण में ऐं उनखे कंसीव करण में उहो टाइम थो लॻे? शूटिंग में बि टाइम लॻंदो आहे, पर जीअं प्रैक्टिस वग़ैरह, पर एक्टिंग त शौक़ु हूंदो आहे न हिकिड़ो, उहो बचपन खां ई हूंदो आहे। मॉडलिंग जो बचपन खां न हूंदो आहे शौक़ु? उहो त मां ईअं ई बसि गुड लुकिंग आहियां, फेस सुठो आहे त बसि चई छॾियो त मॉडलिंग करणु घुरिजे, त हिन करे मां कंदी आहियां। ये ॾिसो नए दौर जा ॿार चयूं त मां गुड लुकिंग आहियां, सुठी ॻाल्हि आहे, ख़ुदि एतमादी हिनखे चइजे, ऐं जेसि ताणी इहा न हुजे त को बि इंसान कुझु बि नथो ठही सघे। हील पाए करे वॉक करणु सवली ॻाल्हि आहे। हा, इहो ॾाढो ॾुखियो आहे, रैंप वॉक ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे।
पर जेकॾहिं रैंप वॉक खां अलावा बि मॉडलिंग जेकॾहिं एडवर्टाइज़मेंट जी आहे, कमर्शियल्स जी आहे या गीतनि जी आहे, त हुन में आहे सॼो एक्सप्रेशन असांखे ॾिनो आहे बिल्कुलु। बट गीतनि जी ॻाल्हि थी आहे, असां सां गॾु वहीद हिकिड़ो साहब मौजूदु आहे, त छो न असां हिकिड़ो सॉन्ग ॿुधी वठूं, हिकिड़ो असांजी बहितरीनु कलाम असांखे तव्हां ॿुधायो। मां कोशिशि कंदसि त मां इंग्लिश जा वर्ड यूज़ न कयां, न त मूंखे धड़का था मिलनि। हा, अंग्रेज़ीअ जा अल्फाज़ मां यूज़ न कयां, इहो ईअं आहे जो पाकिस्तान जो क़ौमी तरानो फ़ारसी में लिखियलु आहे, पर हुन हिकिड़ो लफ़्ज़ उर्दू जो आहे, का पाक सरज़मीन का नज़ार। सो असां सां गॾु वहीद साहब मौजूदु आहिनि, त सर असांखे तव्हां कोई कलाम ॿुधायो। का निज़ाम असांजो ई आहे। सर तव्हांजे पासे वेठासीं त कुझु असां सां ॻाल्हाईंदव, प्रोग्राम कोई न कोई अल्फाज़ मुंहिंजो अचे ई अचे थो। अञा को ईअं कोन्हे जो सॼी शीशी हूंदी थी वई आहे, अञा घणो कुझु आहे। थैंक यू सर। पर जेकॾहिं तव्हां ॾिसो सिंफ़ नाज़ुक तव्हांखे फरमाइश कई आहे गीत जी, तव्हां न था करे सघो न सर, पूरी कंदासीं। ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं ख़ुशी त में असां फरमाइश पूरी न कयो त थी थो सघे न। न त हितां ॿाहिरि वञी नथा सघो, बाय द वे मतिलबु ॿुधाए वार्निंग मिली वई आहे। न वींदा जेसीं ताईं तव्हां न चओ त तेसीं ताईं ॾाढी सुठी कई त असां वेंदासीं बि न। वाह वाह। पोइ छा था ॿुधायो, कोई पंहिंजो ॾुखड़ो था ॿुधायो या को ख़ुशीअ जो को इज़हार था ॿुधायो? ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं ख़ुशी जी जो माहौल आहे, त ख़ुशी ॿुधाईंदासीं। उन खां पोइ ॾुख बि ज़रूरी आहे, जो त ख़ुशी ॾुख छो त वहीद वफ़ाई ॾुख न ॿुधाए त बाक़ी छा ॿुधाए। दादा वधीक बचे जी बिल्कुलु। हाणे स्टार्ट कंदासीं।
पंधु पंहिंजो जारी आहे पंधु पंहिंजो जारी आहे पंधु पंहिंजो जारी आहे पंधु पंहिंजो वेलकम बैक नाज़रीन। सिंधी ॿोली जो पहिरियों सैटेलाइट चैनल KTN ऐं KTN जी 21 सालगिरह KTN जा 21 साल मुकमल थियण ते जश्न मल्हाए रहिया आहियूं ऐं हिन जश्न में अव्हां गुज़िरियल केतिरनि कलाकनि खां वठी मुख़्तलिफ़ असांजे महिमाननि खे ॾिसो पिया, मुख़्तलिफ़ मेज़बाननि खे ॾिसो पिया जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में अची तव्हां सां ख़ुशियूं वंडनि पिया, कुझु यादगिरियूं शेयर कनि पिया ऐं कुझु तारीख़ जो ज़िक्र थिए पियो, यानी KTN जी तारीख़ जो ज़िक्र थिए पियो। कल्ह खे ॾिसंदे असां सुभाणे जो तयन करियूं पिया। अॼु ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं कल्ह बि यानी डे 1 खां वठी असां हिकिड़े ख़ूबसूरत सफ़र खां पोइ हेसि ताईं पहुता आहियूं ऐं उन सफ़र जूं यादगिरियूं सारूनियूं ऐं अॻिते जे लाइ जेको अज़्म आहे उहो असां तव्हां ताईं नाज़रीन ताईं पहुचायूं पिया। जेकॾहिं तव्हां असांखे हाणे जॉइन कयो आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आउं यासिर काज़ी ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे मुंहिंजी सैरिश। जी हा, सैरिश असां सां गॾु मौजूदु आहे, पर उन सां गॾोगॾु असांखे ॿियनि महिमाननि बि जॉइन कयो आहे। हूअं त असां सां आगर आफ़िफ़ मौजूदु आहे ऐं WW ऐं RR बि मौजूदु आहिनि, यानी रहमान राजपर ऐं वहीद रुफ़ाई मौजूदु आहिनि, पर असांखे जिन ॿिनि महिमाननि जॉइन कयो आहे मां उन्हनि जो तारीफ़ कराईंदो हलां। असां सां गॾु ज़ाकिर शेख साहब मौजूदु आहिनि जेके बुनियादी तौर ते मेकअप आर्टिस्ट ऐं उनखां पोइ अदाकारीअ जे ज़रिए स्क्रीन जी सूं बणिया, पंहिंजे मुख़्तलिफ़ किरदारनि जे ज़रिए, मुख़्तलिफ़ डायलॉग्स जी डिलीवरी जे ज़रिए मुख़्तलिफ़ किरदारनि खे निभाईंदे नाज़रीन ताईं हुननि पंहिंजो फ़न पहुचाइनि पिया, अॻिते पहुचाईंदा रहंदा। KTN जंहिं टैलेंट खे निखारे संवारे उजारे तव्हां ताईं पहुचायो आहे उन्हनि मंझां हिकिड़ो ज़ाकिर शेख साहब बि आहे। ज़ाकिर साहब तव्हांखे भलीकार था चऊं ऐं तव्हांखे मुबारकबाद था ॾियूं। असांजे ख़ैर मुबारकूं तव्हांखे बि लख लख मुबारकूं हुजनि ऐं KTN ॾिसण जे पूरे सथ खे ऐं असांजा मालकान जेके आहिनि उन्हनि खे ज़ाकिर शेख जे तरफ़ां न फज़ीलत बेगम जे तरफ़ां लख लख मुबारकूं हुजनि। छो जो यासिर भाई ज़ाकिर शेख खे कोई नथो सुञाणे। अच्छा, हा, फज़ीलत बेगम खे सुञाणो पियो वञे। अच्छा, मुंहिंजी बदकिस्मती आहे जो मूंखे ॾिसण जो मौक़ो कोन्हे मिलियो फज़ीलत बेगम खे, पर तव्हां ॾिसो तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो ऐं तव्हां एंटरटेन एतिरा ज़बरदस्त थींदो, तव्हांखे एतिरो खिलाईंदी फज़ीलत बेगम। पाण खे फज़ीलत न अथसि पर फज़ीलत खिलाईंदी ज़रूरु, ठीकु आहे। बाक़ी हा उतो थींदो आहे उहो ईअं ई आहे। ऐं उन खां अलावा ज़ाकिर हिकिड़ो नथी थिए त ॾिसजो हाणे वहीद साहब जेको न ॾुख वारो गानो ॻाईंदा अॻ में प्रेडिक्ट कीअं था कयो, कीअं था प्रेडिक्ट कयो त असां फज़ीलत बेगम खे भलीकार माइंड रीडर ज़ाकिर शेख खे नथा असां लख कुर्ब फज़ीलत बेगम खे था उन में तव्हां टोन इहो ई हूंदो आहे या मुख़्तलिफ़ हूंदो आहे? न थोड़ो चेंज हूंदो आहे। त पोइ तव्हां फज़ीलत बेगम जे आवाज़ में थोरो विश करे असांजे नाज़रीन खे 21 सालगिरह विश करे फज़ीलत बेगम जे आवाज़ में। अबा लख लख महिरबानियूं फज़ीलत बेगम जे तरफ़ां KTN जी 21 सालगिरह। हा, 21 सालनि जी त मां न आहियां त मां 16 सालनि जी, पर मां तोखे छा ॿुधायां अबा मुंहिंजूं मुबारकूं हुजनि तव्हांखे लख लख, KTN खे बि ऐं पंहिंजो कशिश खे बि ऐं KTN न्यूज़ खे बि। पोड़ी ज़ाइफ़ा अबा मां सदको वञा गिटन गाड़ा तूं न ॾिठो आहे मूंखे अञा हाणे त तुंहिंजो 16 साल जी वरी पोड़ी ख़ातून। इहो पहिरियों दफ़ो ॿुधो आहे। जॾहिं 70 साल जी पोड़ी शादी करे सघे थी। न उहो त हिकिड़ो ज़ाती आहे, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर अबा वॾो कहर थी वियो मुल्क में, तोखे मां छा ॿुधायां। फज़ीलत बेगम तव्हांजी इजाज़त हुजे त मां तव्हां सां गॾु जेको महिमान आहे हुनजी तारीफ़ कराए वठां। अबा सदाईं हाणे आयो आहे त तारीफ़ थींदा न। बिस्मिल्लाह। वणियो तव्हांजो कैरेक्टर वणियो। असां सां गॾु वहीद मुराद सियाल मौजूदु आहे जेको KTN न्यूज़ जी बि जीअं असां सालगिरह मल्हायूं पिया, यानी 16 सालगिरह आहे KTN न्यूज़ जी। साॻियो ई काफ़िलो आहे, साॻियो ई कारवां आहे ऐं उन कारवां जा मुख़्तलिफ़ जेके उन जी धाराऊं जेके मुख़्तलिफ़ आहिनि, यानी उन्हनि सभिनी जो जेको नस्बुल आइन आहे सो आहे सिंध खे गॾणु ऐं सिंध खे हिकिड़ी धारा में अॻिते वठी हलणु, सिंध खे सुञाण ॾियणु, सिंध जी तारीख़, तहज़ीब, तमदन, ॿोलीअ ऐं इशूज़ खे उन्हनि खे तव्हां ताईं पहुचाइणु। त मलीर कराची जो जेको तमामु पुराणो क़दीम ख़ितो आहे ऐं मलीर लफ़्ज़ जी माना आहे सरसब्ज़ ऐं शादाब, तंहिंजे करे बिचाईअ मारूईअ जे भालुआ खे मलीर कोठियो, मुंहिंजो मुल्क मलीर। त असांजो जेको मलीर आहे जेको कंहिं दौर में कराचीअ सां मुल्क आहे, हिकिड़ी ॿारहाड़ी हुयो, पर हाणे उहो कराची जो हिसो बणिजी चुको आहे। उतां जे इशूज़ खे कवर कंदड़ असांजो रिपोर्टर साथी वहीद मुराद सियाल असां गॾु मौजूदु आहे। वहीद भाउ तव्हांखे भलीकार था चऊं ऐं तव्हांखे मुबारकबाद था ॾियूं KTN न्यूज़ जी 16 सालगिरह जी ऐं KTN जी 21 सालगिरह जी तव्हांखे मुबारकबाद था। महिरबानी। कीअं थो लॻे तव्हांखे असां सां गॾु जॉइन? ॾाढो ज़बरदस्त KTN तव्हांखे ख़बर आहे, जीअं तव्हां मलीर जी पहिरीं ॻाल्हि कई त वाक़ई जेको मुंहिंजो मुल्क मलीर
KTN जे अचण खां पोइ असांखे शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई जी बि ख़बर पई। तव्हां तमामु सीनियर साथी आहियो, तव्हां उहो उरूज बि ॾिठो जॾहिं तव्हां स्टेज ते ईंदा हुआ ऐं बग़ैर कंहिं सॾ जे बग़ैर कंहिं ॻाल्हि जे हज़ारनि जी तादाद में माण्हू लखनि जे तादाद में बल्कि लखनि जी तादाद में जॾहिं तव्हां स्टेज ते ईंदा हुआ, स्टेज ते गूंजंदा हुआ त इहा मोहबत हुई कि KTN सां मोहबत हुई, सिंध सां मोहबत हुई। ऐं KTN उहो वाहिद ही इदारो आहे जिते सॼी सिंध गॾिजे थी, सॼी सिंध जे गॾिजण जो ही मर्कज़ आहे, महवर आहे जिते KTN न्यूज़ जो असांजो तालुक़ु आहे। त असांजा KTN न्यूज़ जा 6 साथी हिन सफ़र में शहीद थी विया आहिनि। शहीद अमीर बख्श बरूई हुजे, शहीद जान मोहम्मद महर हुजे, शहीद अज़ीज़ मेमण हुजे, शहीद शाहिद सुमरो हुजे। तव्हां सभिनी दोस्तनि खां वाक़िफ़ आहियो। असांजा हिन सफ़र में दोस्त शहीद बि थिया आहिनि जिते हीअ जेका KTN न्यूज़ आहे हिन सिंध जे टैलेंट खे जेको निखारियो, हुनखे आंदो। कराची समेत जेका सिंध जी बहरड़ी आहे उतां माण्हू आया, लखनि जी तादाद में हिते आया, हितां शख़्सियतूं ठही वियूं। अॼु उहे सॼी दुनिया जे अंदरि, तव्हां सॼी दुनिया जे अंदरि हिन वक़्तु उहे उन्हनि जी माण्हुनि जी सुञाणप अॼु बि KTN आहे। जेकॾहिं की KTN खां बदकिस्मती सां के जेकॾहिं KTN खां माण्हू ओपरा थी विया आहिनि त हू KTN खे ॾिसी करे हू थदा साह भरंदो त वाह KTN। सो KTN अॼु बि भाउ यासिर उन मौज ऐं मस्ती में आहे। छो त उन सबबु इहा आहे त जेको KTN सथ आहे या KTN जेके मालिक आहिनि उन्हनि जी कमिटमेंट सिंध आहे, हुननि जो महवर सिंध आहे। त ही सिंध जी जेका सुञाणप, सिंध जो पहिरियों जेको ही चैनल आहे KTN न्यूज़, KTN कशिश, ऐं असांजो जेको ही सॼो ग्रुप आहे काविश कशिश पंहिंजो कोशिश, ही सॼो हिकिड़ो जेको ग्रुप आहे, ही असांजो हिकिड़ो, असां हिनखे हिकिड़ो घर सम्झंदा आहियूं। को बि जेकॾहिं कंहिं भाती जीअं भाती में असां वटि को नाराज़ थिए या को अहिड़ी ॻाल्हि थिए न त पोइ असां पंहिंजनि पाण में बि असां में थींदियूं आहिनि। पोइ असां चवंदा आहियूं असांजो हींअर शहीद जान मोहम्मद महर ॾिसो जेको एॾो वॾो हाईलाइट केस थियो आहे ऐं तमामु तव्हां ॾिसंदा त उन में जेका इंतिज़ामी लापरवाही बेहसी आहे ऐं उनजी हाणे त चवंदा ख़ुदि गर्ज़ी आहे त सरेआम हिकिड़ो कातिल जेके चवंदा असां मारियो आहे त रियासत उनखे गिरफ़्तार नथी करे, असीं ॾुखारा बि आहियूं। पर असांखे वरी ख़ुशी इन जे थिए त हिन KTN वरी बि सॼी सिंध जे माण्हू खे गॾायो आहे। शहीद जान मोहम्मद महर जे क़तल खां बावजूदि तव्हांखे सॼी ख़बर आहे त सॼी सिंध जी सिविल सोसाइटी, सॼी सिंध जो आबादगाह, सॼी सिंध जो पढ़ियल लिखियल दानिश्वर अदीब मिसाल अदाकार जेके लेखक आहिनि उहे सॼी सिंध जा माण्हू शहीद जान मोहम्मद महर ते हिकु आवाज़ आहिनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। तव्हां कीअं चयो त कीअं महसूसु था कयो? असां महसूसु ईअं था कयूं त असां हिन सिंध में वेठा आहियूं। हीअ KTN ख़ुदि सिंध आहे ऐं उहो सिंध असांजो हिकिड़ो घरु आहे ऐं उन में असीं वेठा आहियूं। ऐं मलीर खे ॾिसां थो, मलीर कराची तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां मलीर खां तमामु वॾो ज़बरदस्त तरीक़े सां वाक़िफ़ आहियो त मलीर कराची जो ग्रीन बेल्ट आहे। हींअर जेका कराची जे अंदरि तव्हां गरमाश ॾिसो था, जेको सॼो मलीर जिथे कंहिं ज़माने में अंबनि पपीतनि वणनि ऐं इन्हनि जा पपीतनि जा बाग़ हूंदा, अॼु हिन सीमेंट जे शहर ठाहिण लाइ उहो सॼो जो सॼो असांजो तबाह करे अथनि। एतिरे ताईं जो शाह जो तकियो हो, ससुई जा पंध हुआ। तव्हां गुल हसन कलमती, रुखमान गुल पालारी जा जेकॾहिं उन्हनि कराची खे मिठो पाणी डमलोटी जे खूहनि मां मिलंदो। अॼु बि तव्हां वञो त तव्हांखे जेकॾहिं आबहवा ॾिसणी आहे, तव्हां ॿुधाईंदो मैदान, कंड जंग, वाण कंड, खार, शम, समय हीअ जेका बि इलाइक़ा आहिनि, हिकु तरफ़ तव्हांजो मोल जामशोरो सां जेको आहे सो मोल भाऊ तव्हांखे ॿुधायां त जेका तव्हांखे हिन कोरंगी खां थींदी जेका मलीर नदी जेका समुंड में पए थी, इन जो सॼो जेको बि 16 जबल पहाड़ आहिनि बलोचिस्तान ऐं जेको खीरसर जबलनि जो पहाड़ सिलसिलो आहे, उहो मोल नदी आहे। ऐं उन मोल नदी खां ई सॼो तव्हांजो पाणी मिठो थींदो अची तव्हांजे समुंड में किरे थो। सॼो आबशारनि जी धरती आहे कराची बहराड़ी जेका आहे न। तव्हां वञो त 50 खां वधीक डेम आहिनि असां वटि। थधो डेम आहे, बुखारी डेम आहे, पंहिंजो तमामु वॾा डेम आहिनि ऐं आबशारनि वारी धरती आहे। असां त न रुगो हिते पर सॼी सिंध खे ॾिसूं था, ख़ासि तौर ते हीअ जेके हीअ तव्हांजा जज़ीरा आहिनि, हीअ सॼी सिंध KTN ॾेखारी। तव्हांजो काछो, कारुंजर, हीअ जेका हिन वक़्तु पंहिंजो हिनजी भेल थी पई जबलनि जी, पहाड़नि जी, ज़मीननि जी जेका वालार थिए पई, इहो KTN न्यूज़ आई आहे। तव्हां ड्रामनि जे ज़रिए इन्हनि शयुनि खे उभारियो था। हींअर जेको धाड़ेल कर जो छा आहे, जेका सॼी सिंध जो हिननि रूह सुकून तबाह कयो आहे, अमुन खे तबाह कयो आहे। तव्हां पंहिंजे अदाकारी जे ज़रिए मिसाल KTN न्यूज़ जेके बि दोस्त आहिनि उहो पंहिंजे अदाकारी जे ज़रिए उहे जेके बुरायूं आहिनि, समाजी बुरायूं आहिनि, धाड़ेल कल्चर आहे, उन्हनि खे इन करे था ॾेखारनि त ही सभु रियासत जे अंदरि हुननि रियासतूं
रियासत जी रिट खे चैलेंज कयो आहे। KTN न्यूज़ ॾेखारण मक़सदु इहा आहे त रियासत पंहिंजो किरदारु अदा करे। उते जेके नंढियूं नंढियूं रियासतूं ठहियूं आहिनि, असांजो दोस्त जंहिंखे सरेआम शहीद कयऊं शहीद जान मोहम्मद महर खे, उनखे हिकिड़े SSP चई छॾियो त जी न न ये तो सिखर साहब जो ताल्लुक जरूर है पर वो नुकसान न थियो सजी न न बिल्कुल ये उनके ता महदूद न करियो ये वाकई खास करे जान मोहम्मद महर खास पाण तबियत तमाम लाजवाब माण्हू हां प्लेटफॉर्म या जो के दी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त जेको बि थियो बुरो थियो ॾाढो बुरो थियो पर तंहिं हूंदे बि असां लाइ इहा ख़ासि या हिकिड़ी खणी चइजे नाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे त जान मोहम्मद खे शहादत मिली। असांजी KTN जी सथ जे हिकिड़ो माना साथी हो जेको उनखे शहादत नसीब थी। जेतिरो बि बुरो कयो उहो बुरो ई रहियो न, ही न बि रहियो त बि हिनखे शहादत मिली। अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त KTN न्यूज़ पंहिंजे हिन सालगिरह खे तमामु वॾी सादगी सां मल्हाईंदे उन्हनि शहीदनि जे नाम ॾियारो कयो। असांजी सॼी ट्रांसमिशन पंहिंजे शहीदनि जे नाले आहे। असां अॼु बि अमीर बख़्श बुरोई खे ईअं यादि पिया कयूं ॼण असांखां हाणे खसी ॾियो आहे त शहीद जान मोहम्मद महर ज़रूरु शहीद थियो आहे। अॼु असां जॾहिं KTN न्यूज़ जी ट्रांसमिशन में वेठा हुआसीं त हुते कराची जो ब्यूरो चीफ वहीद राजपर साहिब इहो चयो त हीअ त हिकु तव्हां शहीद जान मोहम्मद मारियो आहे, असां बि हाज़िर आहियूं ऐं अॻे वॾे फ़ख़ुर सां चवंदा त असां जहिड़े क़िस्म जी रिपोर्टिंग कयूं था जेका हिन वक़्तु तव्हां ॾिसो न सॼी सिंध वसीलनि सां मालामाल आहे। असां वटि छा न आहे, तव्हां वटि जेको तव्हां पंहिंजे ड्रामनि में हिन में मौज भरियो मेराण, तव्हां वटि मेराण जूं ॿई कंदियूं आहिनि जंहिंखे तव्हां जेको जन्नतुल फिरदौस जेको बिल्कुलु त ही असांजी जेका सिंध आहे तव्हां असां चैलेंज सां चऊं था उन्हनि इदारनि खे। गोरख छा आहे, तव्हां गोरख खे कहिड़ी जाइ ते वञी बीहारियो आहे? गोरख खां वधीक ॾाढो पूरो खीरथर भरियो पियो आहे, कुते जी क़बर, इहे सभई शयूं जेके आहिनि उहे असां वटि बडो जबल तव्हां ॾिसो जहिड़ो क्लाइमेट किथे कोन्हे उन्हनि खे असां वाक़ई हींअर बि उते बडो जबल ते अॼु बि तव्हां वञो तव्हांखे थधि लॻंदी। जी हा, उहो असां उन्हनि खे हिल स्टेशन्स बणाए सघूं था। ऐं तव्हांजी हिन ॻाल्हि खे जेतोणीक सेगमेंट असांजो इख़्तिताम ते पियो पहुचे ऐं थोरी देरि में असां मोकिलाईंदासीं पंहिंजे नाज़रीन खे, पर तव्हांजी हिन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे हिकिड़ी ॻाल्हि मां ख़ासि करे नए नस्ल खे, छाकाणि त उन्हनि मंझां घणनि खे हिननि 21 सालनि जे सफ़र जी शायदि ख़बर न हुजे पर 2002 खे अञा 7 साल मस थिया हुया त हिकिड़े किराए जे भोंपूअ हिकिड़े कंहिं उर्दू सहाफ़ीअ इहो इल्ज़ाम हयो उन वक़्त जे सदर पाकिस्तान खे जॾहिं सिंधी टोपी पातल हुई त उन ते इहा तंज़ कई त इहा जेका सिंधी टोपी ऐवान सदर में पाइणु इहो ॼण त हिकिड़े सूबे जी नुमाइंदगी थो करे, त हुन चिथर कई सिंधी ॿोलीअ ते ऐं जॾहिं चिथर कई त उनखे पहिरियों जवाबु KTN ॾिनो ऐं KTN पूरी सिंध खे गॾियो त इन सिंधी टोपीअ ते चिथर कंदड़ जे ख़िलाफ़ु असां सिंधी टोपीअ जो ॾियारो मल्हाईंदासीं। मूंखे यादि आहे अचर जो ॾींहुं हो 3 डिसंबर 2009 जी तारीख़ हुई ऐं हिनखे असां पहिरीं वरी तव्हां यादि हूंदो त हिनखे पहिरियों असां सिंधी टोपी ॾियारो करे मल्हायोसीं, जंहिंखां पोइ हिन नालो एकता जो ॾियारो पियो ऐं हाणे उहा सिंधी सकाफ़त जी ईद बणिजी चुकी आहे। यानी उहो इशू यानी हिकिड़ी तंज़ जंहिं ते KTN इहो होको ॾिनो त सभु सिंधी पंहिंजे घरनि मां निकिरो ऐं पंहिंजी इन सकाफ़त जी हिकिड़ी टेंजिबल सकाफ़त हूंदी आहे, हिकिड़ी इंटेंजिबल हिकिड़ी ज़ाहिरी सकाफ़त हूंदी आहे, हिकिड़ी बातिनी सकाफ़त, त उन्हनि जी हिकु ख़ासि निशानी आहे जेका असां पंहिंजे मथे ते पहिरियूं था इज़त जी निशानी जे तौर ते। उनजी हिफ़ाज़त जे लाइ तव्हां रोडनि ते निकिरो ऐं उन माण्हू खे ॿुधायो त असां इन टोपीअ जी हिफ़ाज़त उन तक़दुस जो कीअं एतिराम करियूं था। पोइ मुख़्तलिफ़ चैनल्स मल्हाइणु शुरू कयो, हाणे हर मीडिया ग्रुप उनखे मल्हाए थो ऐं हाणे असांजी सिंध में ईद वांगुरु सेलिब्रेट कयो पियो वञे। त पहिरियों कराचीअ में टोपी पाइण मना हूंदी, हाणे अहिड़नि इलाइक़नि में टोपियुनि जा अजरकनि जा दुकान खुली विया, बिल्कुलु त तव्हांखे टोपी अजरक मिलंदा बिल्कुलु। ऐं हाणे जेका नवंबर खां पोइ जेका वरी सीज़न अचे थी त हुन में ख़ासि तौर ते फ़रोख़्त थिए थी, विकिरो थियनि थियूं इहे टोपियूं ऐं अजरक। हाणे ईद जो बि एज़ाज़ KTN खे थो अचे। जी हा, त इहो KTN इन करे जो जेका ॻाल्हि असांजे वहीद मुराद कई उहा ॻाल्हि बिल्कुलु सही हुई त इहा फ़क़ति लफ़ाज़ी न आहे, इहा फ़क़ति किताबी ॻाल्हि न आहे त सिंध खे गॾण जो कमु KTN कयो आहे। सिंध खे जॾहिं बि ज़रूरत पई आहे त KTN हाज़िर रही आहे ऐं असां सिंधी माण्हुनि जा बि थोराइता आहियूं जो जॾहिं बि KTN उन्हनि खे सॾु ॾिनो आहे त हुननि सॾ सां सॾु ॾिनो, रोडनि ते निकिता आहिनि ऐं एहतिजाज जी ज़रूरत पई आहे त एहतिजाज कयो अथऊं, ख़ुशी जी ज़रूरत पई आहे त उन जश्न में असां सां गॾु रहिया आहिनि। तंहिंजे करे हीअ KTN जी जेका 21 सालगिरह आहे इहा फ़क़ति KTN जी सालगिरह न आहे, इहा सिंध वासियुनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं उन ख़ुशीअ जे मौक़े में असां सभई शामिल आहियूं। ॾिसो त असां पंहिंजे विछड़ियल साथियुनि जो बि ज़िक्र करियूं था, असां पंहिंजे विछड़ियल उन्हनि साथियुनि जो जेके
पंहिंजो कार हाय अहम अंजाम ॾींदे पंहिंजे पेशावराना ख़िदमतूं अंजाम ॾींदे विछड़ी आहिनि, पर उन सां गॾोगॾु बि जेके पंहिंजे हूअं राह रबानी वठी आहिनि। असां ज़िक्र कयोसीं अनवर सोलंगी साहिब जो, आपा शबीरा चन्ना असांखे विछड़ी चुकी आहे, गुलहसन कलमती जो ज़िक्र निकितो, असां ज़िक्र कयोसीं शफ़ीमोन शाह साहिब जो, रशीद साबिर साहिब जो, इहो मुश्ताक जिस्कानी साहिब जो। इहे उहे शख़्सियतूं आहिनि जेके असांखे विछड़ी चुकियूं आहिनि, जी रुबीना कुरैशी असांखे विछड़ी वई आहे बुलबुल सिंध वेझड़ाई में। इहे सभई उहे शख़्सियतूं आहिनि जेके कंहिं न कंहिं प्रोग्राम में कंहिं न कंहिं असांजे हवाले सां स्क्रीन जो हिसो रहियूं आहिनि, जिन खां असां सिखियो आहे, जिन खां पिरायो आहे। मोहम्मद हुसैन कादरी साहिब बि असांखे अॼु यादि अचे थो, जेके असांखे विछड़ियल दोस्त आहिनि उहे सभई यादि अचनि था। ऐं ताज़ो एजाज़ बुरड़ो असांखां मोकिलायो वियो। त इहे सभु शख़्सियतूं जेके कंहिं न कंहिं वक़्तु हिन स्क्रीन जी सूंहं रहियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे असां यादि करियूं था, ट्रिब्यूट पेश करियूं था। ऐं जेकी ई सालगिरह जे मौक़े ते असां उनखे ख़ुशूसी तौर ते श्रद्धांजलि ॾियूं था, ट्रिब्यूट पेश करियूं था। ऐं असां तव्हांखे ॿुधायूं था त उहे असांखे यादि आहिनि, उहे असांखां कॾहिं बि न आहिनि विछड़ियूं। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे सैरिश, तव्हां सभिनी खां घटि गुफ़्तगू कई आहे RR सां। इन करे घटि कई आहे जो असांजी ॻाल्हियूं एतिरियूं थी वियूं हुयूं ऐं असां मूंखे ॾाढी इंफॉर्मेशन मिले पई, तमामु सुठो पंहिंजो मां चाहियां पई हुनखे इंफॉर्मेशन मिले। असल में थोरो सो मतिलबु हिन में घणियूं शयुनि जी ख़बर पवंदी न, जॾहिं असां परफॉर्म कंदासीं ड्रामे में त हिनखे यादि ईंदो, हा प्रोग्राम में वेठो मूंखे हिन शइ जी नॉलेज आहे। असां स्क्रिप्टेड हूंदो, मूंखे काफ़ी पंहिंजो नॉलेज मिले थी पई जेका यासरो माशाल्लाह तव्हां मां ऐं पंहिंजो बस जिन जो ज़िक्र न थियणु घुरिजे, सॼी नॉलेज जेका आहे न बेकार थी वेंदी। कंहिं जिन जो ज़िक्र न थिए सॼी नॉलेज बेकार थी वेंदी, सॼो स्क्रिप्ट जेके असल में मूंखे रात जो जॾहिं बि डिॼंदो आहियां मूंखे सैरिश नज़र ईंदी आहे ऐं एॾे उन अंदाज़ में नज़र ईंदी आहे। ऐं उहा रियलिटी बि हुई यकीनन। न रियलिटी न हुई, असांजो ड्रामो हुयो। अच्छा, तव्हांजो नालो अचे त रियलिटी न आहे हुते? असां हुते ख़ौफ़ फैलायो हुयोसीं त उहा रियलिटी आहे। ठीकु आहे। ऐं मां हिकिड़ी छोकिरी मां हुयसि, मुंहिंजो अलॻि सां रूम, हे सभु हे नओं नओं आयो, एंट्री थी हिन ड्रामे में, मां हूंदो रहमान राजभर कोई, हा मां हूंदो कोई, हाणे आयो वॾी भरम सां, मूछनि खे ईअं वटरे हेॾा कपिड़ा रखी, मुंहिंजी ड्रेसिंग हीअं करे रखो, मुंहिंजो रूम मुंहिंजो पसल, हा भरिसां हीअं करे मुंहिंजी ड्रेसिंग रखिजो। अच्छा मानी छा आहे, पाणी छा, ईअं कहे। मां चयो ओके सही आहे, ठीकु आहे। हा एंडी यादि आहे असांखे। सो जेको आहे उते जेको आहे हे जीअं आयो त मां चयो मूंखे चुड़ैल अथई, ईअं करे हिन कपिड़ा पंहिंजो पाण मतिलबु मुंहिंजी चुड़ैल ईंदी अथई हिते, हा हिते ॿाहिरि जेको ॾाइण आहे हिते हुनजो बसेरो अथई हिते। वाक़ई उन्हनि ॾींहंनि में हिन खे मसइलो हुयो, तॾहिं हाणे ॻाल्हि निकिरी वई। काई ॻाल्हि आहे, को मसइलो न आहे। हिन ते जुड़ेल जो सायो आहे तॾहिं थोरो थिए थो, परेशान थी वियो आहे। मां ॾिठी राति जी हुई। तू भी वाकई ॾिठी? हा भाई अचो। एतिरो भयानक मंज़र हो, मास्क लगाए मथां करे पंहिंजो ॾाइण जो। यस, एतिरो भयानक मंज़र हो, एतिरो भयानक मंज़र हो त मां ईअं महसूसु कयो हिकिड़ी हॉस्टल टाइप ते आई। वाक़ई हुई, इलाही रूम्स हुया, हॉस्टल इलाही रूम्स हुया। मां चयो पहिरां त ईअं थींदो आहे त अक्सर जेका माना जिथे बि असां शूट ते वेंदा आहियूं त गॾिजी वेंदा आहियूं, त उते बि जेका माना हर को ऑफर पियो करे, यार हीउ फलाणो रूम ॾाढो सुठो अथव, तव्हां उते अचो। मां वञी पहिरां वरी फ़ख़्र सां रूम चेक कया। रूम चेक करे जंहिंमहिल अकेलो जो वेठो हुउमि त मूंखे हुते ॿिली जो आवाज़ु आयो, ईअं अजीबो ग़रीब। माशी ॿिली मतिलबु मुंहिंजे दरवाज़े में अची वेठी आहे, हेॾां एॾी आवाज़। हिनखे कंटिन्यू असां पहिरियों बि करे चुका आहियूं। नाज़रीन ॻाल्हि इहा आहे त बाबा टिजड़ो ॿारु आहे, उन खां पोइ उतां भॼी वञी करे डायरेक्टर जे रूम में वियो, चई मां ज़मीन ते सुम्हंदुमि पर मां कमरे में न सुम्हंदुमि। ठीकु आहे, 2 ॾींहंनि में शूट हिन ख़तमु थी ऐं भॼी वियो उतां। असांजो अॼु ॾींहं ताईं माना उहो सायो मुंहिंजे ज़हन ते आहे, मां जॾहिं बि मैसेज वठणु घुरिजे सभिनी खां। मां क्यूट वारी ॾाइण आहियां। त पोइ आगा साहब चओ आगा साहिबा चओ, तव्हां छा अॼोके हिन कंक्लूडिंग रिमार्क्स तव्हांजा कहिड़ा आहिनि हिन हीअ जेका असांजी एनिवर्सरी जी ईद आहे हुन जे मौक़े ते? मां इहो चवंदसि त अॼु उनजो माना जेका तारीख़ असां मल्हायूं पिया, त अॼु उनजो जनमु आहे जंहिं लखनि खे जनमु ॾिनो आहे। मां एतिरो ई चवंदसि। वाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। वाकई जिन जी सुञाण न हुई उन्हनि खे स्टार बणायो। बिल्कुलु। त ज़ाकिर शेख ऐं फज़ीलत बेगम कहिड़ो? हा बिल्कुलु यासिर भाई, इहो ई जेको चयो त लखनि खे जनमु ॾिनो, ऐं मां इहो चवण वारो हुयुमि, वारी हुयसि जंहिं असांखे जनमु ॾिनो, उहा इहा ई KTN आहे।
ऐं मां तव्हांजे लाइ 2 लफ़्ज़ चवंदमि त तव्हां मूंखे भले प्रोग्राम कंहिंमें न ॾिठो आहे पर मां तव्हांखे तमामु घणो ॾिठो आहे ऐं पसंदि कयो आहे, पर मूंखे जॾहिं ख़बर पई त तव्हां हिते आयो त पोइ मूं सोचियो त 2 लफ़्ज़ छो न मां हुनजे लाइ चई छॾियां। हा ईअं त घणो ॾिठो टीवीअ ते, मेकअप रूम में रोए पियो फोटूअ सां सुहिणा जे लहे, हा सिक फोटूअ सां सुहिणा जे लहे, हा मौला वधाए वञ दीदार कराए, वधाए वञ दीदार दीदार अॼु कयूं। बस हाणे फोटो डिलीट कयो न फोटो सां सिक न लहंदी आहे न, मूंखे बि ईअं चवंदो आहे। महिरबानी फज़ीलत बेगम तव्हां, अल्लाह साईं तोखे ज़िंदगी ॾे, मौला ख़ुशि रखे। अमा ये साड़ न कंदियूं कयो, नई नई सेटिंग थिए पई। अच्छा अच्छा भैया सेटिंग करणी हुई। अच्छा वहीद मुराद साहब ॾाढी सुठी गुफ़्तगू थी तव्हां सां, त तव्हां कंक्लूडिंग रिमार्क कहिड़ा ॾींदव असांजे हिन? ॾाढो ज़बरदस्त। त KTN मूं पहिरीं चयो त हिकिड़ो घरु आहे ऐं जे घर जा वॾा हूंदा आहिनि उहे ठाहींदा आहिनि। सो हिन KTN जंहिं जाइ ते हिन वक़्तु वेठा आहियूं हिन ठाहियो आहे, हिन सिंध ठाही आहे, बिल्कुलु नई सिंध अॾी आहे। बिल्कुलु। सो ख़्वाहिशमंद आहियूं त जेका नई ऐं जदीद जेका सिंध हूंदी उनजी KTN तर्जुमानी कंदी ऐं KTN खे जेको मान मिलियो सिंधी माण्हुनि जे पारां ऐं KTN बि उहो निभायो आहे उन्हनि सिंधी माण्हुनि पारां। मां वरी बि इहो चवंदुसि त KTN जो इहो वचन आहे त कॾहिं बि सिंध जी सौदेबाज़ी न थियणु ॾींदी, न करणु ॾींदी। KTN सिंध सां निभायो आहे, सिंधी माण्हुनि बि KTN सां निभायो आहे। असां हिन खां पहिरें जो RR ऐं WW खां इहो मैसेज वठूं, हिते खोड़ सारा पुराणा साथी बि नज़र अचनि था। जेको तव्हांजी बैकग्राउंड म्यूज़िक बार बार हर सेगमेंट जे आगाज़ में ॿुधणु अचे थो, त उहो असांजो जेको ऑर्केस्ट्रा आहे त उहे बि असांजे दोस्त सां गॾु मौजूदु आहिनि। खोड़ सारा दोस्त तव्हांखे फ्रेम में नज़र कोन था अचनि। असांजी राइट वारी कैमरा ते अमानुल्लाह चांडियो असांजो ॾाढो पुराणो साथी आहे, यानी मूंखे यादि कोन थो अचे त कॾहिं खां वठी असां गॾु आहियूं। महफ़ूज़ मीरानी बि मूंखे नज़र आयो सवेल। ही असांजा तमामु पुराणा साथी आहिनि जिन साथियुनि सां असांजो वॾो साथ रहियो आहे। उन्हनि पुराणनि साथियुनि मंझां वहीद हिकिड़ो बि आहे। वहीद तव्हां खां असां आख़िर में गीत ॿुधंदासीं, पर तव्हां छा हिन अॼोके तमामु घणी ख़ुशी थी रही आहे जीअं त मूंखे जीअं सभु आगाह ॻाल्हायो चयो त KTN घणनि खे जनमु ॾिनो, ईअं मूंखे बि जनमु ॾिने ॻाइण में। पहिरियां आउं शाइर हुयुसि, 2005 में आउं फनकार थियुसि। चहिरे जी जेका शनाख़्त थी सा KTN ॾियारी त भई तकिड़ो हीअ आहे। पहिरियों फ़ोटो ईंदो नंढो कैसेट में फ़ोटो ईंदो, एज़ ए मॉडल एज़ ए होस्ट बि मूं कयो त KTN जे थ्रू। मॉडलिंग बि कई? मॉडलिंग कयो, हुसन जो पुजारी आहियां, हुसन परस्त आहियां। उहो भलो फोटो कंहिं ॾिठो या न ॾिठो, हाणे त साम्हूं वेठो आहे। सो ईअं ई KTN वधंदी रहे, असांखे त ख़ुशि ऐं असांजी दुआऊं KTN असां हुजूं न हुजूं KTN हुजे। रहमान खां कमेंट जी, रहमान साहब कमेंट तव्हां छा ॾियणु चाहींदा जे ॾींहं जे हवाले सां? इहो चवंदुसि त मां इहो चवंदुसि त जेतिरो हिन ख़ुशी जे मौक़े ते ॻाल्हाइजे ऐं मां नथो सम्झां के लफ़्ज़ बचा आहिनि, तक़रीबन लफ़्ज़ जेका चई चुका आहियूं, काफ़ी लफ़्ज़ आहिनि, सोच थोरो। पर इहो ई चवंदुसि पंहिंजा जेके आर्टिस्ट आहिनि, कुझु मां महसूसु थो कयां त अहिड़े ख़ुशी जे मौक़े में उन्हनि आर्टिस्टनि पंहिंजे शनाख़्त ॾींदड़ माउ खे विसारे छॾियो आहे। काफ़ी जेको आर्टिस्ट हिन सॾ ते गॾिजाणी, कुझु घणनि जा मसइला मसाइल बि आहिनि, कुझु मसरूफ़ियतूं आहिनि, पर कुझु दोस्त जेको आहे मां ज़रूरु चवंदुसि ईअं न कजे। न सभु गॾु ई आहिनि ऐं सभु ख़ुशि हुजनि सभिनी जे लाइ। हा, उर्दू जो हिकिड़ो शेर आहे त कुझु तो मजबूरियां भी होती हैं, हर कोई बेवफा नहीं होता। हर माउ जा 5 जे करे पुट हिकु जहिड़ा आहिनि, कुझु नाफ़रमान बि आहिनि। सो असां पहिरीं मोकिलाईंदासीं, पोइ गीत तरफ़ ईंदासीं। तव्हां कहिड़ो गीत ॿुधाईंदो असांखे? को ख़ुशी जो हिकिड़ो गीत ॿुधायोसीं, वरी तव्हां ॾुख जा ज़िक्र सभु खुलिया। ॾुख त तव्हांजी हिकिड़ी सुञाणप आहे न, ख़ासि सुञाणप। तव्हां टेरो कार्ड रीडर आहियो, फेस रीडर आहियो। मां हमेशह चवंदो आहियां नाज़रीन, वहीद खे हमेशह चवंदो आहियां त हिनजो हिकिड़ो गीत आहे जेको हिनजो लिखियलु आहे, ॻायल उहो ॿिए कंहिंजो आहे। उहो उन गीत लिखण जे करे हिनखे 7 खून माफ़ आहिनि। सो उहो ॾाढो ख़ूबसूरत गीत आहे जेको छा कजे को अगरि बेवफ़ाई करे दिलि वठी दोस्ती में दगाई। हा, त मां उहो पंहिंजे रेडियो जे प्रोग्रामनि में वॼाईंदो बि रहंदो आहियां। सो नाज़रीन, अॼोको हीउ जेको सफ़र आहे, यानी ट्रांसमिशन जो जेको सफ़र आहे, उहो इख़्तिताम पज़ीर थिए थो। हर्फ़ तमाम हुए और मदह बाक़ी है, सफ़ीना चाहिए इस बहरे बेकरां के लिए। हिकिड़ो बहरे बेकरां आहे जंहिंमें वाक़ई खोड़ सारा माण्हू, अणॼाण माण्हू, जिन खे कोई न सुञाणींदो हुयो, उन्हनि जे टैलेंट खे
KTN हिकिड़ी सुञाण ॾिनी ऐं उन सुञाण जे ज़रिए हू हाणे पूरी दुनिया में सुञाता था वञनि। जेकॾहिं असां 40 मिंट सरकारी चैनल जे रोज़ानो जी नशियात जे आसिरे ते हुजूं हा त गुज़िरियल 21 सालनि में एतिरा सारा स्टार्स पैदा न थियनि हा। ऐं इहो मूंखे एक्नॉलेज करणु ॾियो, मञणु ॾियो, इहा वाक़ई तव्हां बि मञो था हिन ॻाल्हि खे, इहा का लिकियल ॻाल्हि कान्हे त खोड़ सारा स्टार्स KTN पैदा कया ऐं उनखां पोइ उन्हनि खे उर्दू चैनल में बि मान ॾिनो ऐं उहे बैन अल-अक़वामी चैनलनि ताईं पहुता ऐं उते बि स्टार बणिया। पर उन्हनि खे पहिरीं सुञाणप आगर आप बिल्कुल सही चो। हाँ मां ॾिठो आहे न, नज़र आयो आहे बिल्कुल बिल्कुल ईअं ई आहे त जेका सुञाण जंहिंखे मिली उहा बुनियादी तौर ते हितां मिली। ऐं जीअं सवेर ज़िक्र थियो, वहीद मुराद बि ज़िक्र कयो त खोड़ सारा माण्हू असांखे अॼु बि KTN जे हवाले सां सुञाणनि था त यासिर काज़ी कहिड़ो KTN वारो। जी हा, त इहा सुञाणप असांजे लाइ क़ाबिल फ़ख्रु सुञाणप आहे। सरिश तव्हां वेंदे छा चवणु चाहींदो? जी मां बसि एतिरो ई चवंदसि ऐं हमेशह इहो ई चवंदी आहियां त असां सभु सिंधी आहियूं। जॾहिं ॿियूं क़ौमियूं हिकु थी सघनि पियूं त असां सभिनीनि खे बि हिकु थी रहणु घुरिजे जेतिरो थी सघेव। पंहिंजे पाड़े में अगरि कोई तव्हां ॾिसो कोई ग़रीब आहे या कोई आहे त तव्हांजो सिंधी आहे, तव्हांजो मतिलबु तव्हां उन्हनि जी हेल्प कयो, उन खां पुछो, शायदि उन हा गॾु कयो। पर जॾहिं किथे को मसइलो थिए त सभु हिकु थी वञो, हिकु थी करे, हा बिल्कुलु हिकु थी करे उते तव्हां बीहजी वञो ऐं कोशिशि कयो त पाड़े में ॾिसो त शायदि हिकु टाइम जो हुन मानी न खाधी हुजे त उन्हनि जो बि ख़्यालु रखो ऐं पाण में बसि ख़ुशि रहो हमेशह। अॼु डिनर पाण गॾु कंदासीं इंशाल्लाह। त पोइ असां आख़िर में ॿुधंदासूं वहीद हिकिड़े खां, वहीद वफ़ाई खां WW खां आख़िर में मूंखे WWE था चओ, रेसलिंग थी हले WWF को तव्हां विड़ी वठो त पहिरीं तव्हां विड़ी वठो। न मां तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू थी कयां, WW ते आख़िर में डाट न ॾिजोसि। डाट कोन था ॾियो। नाज़रीन, इन अज़मत सां अॼु के हिन सफ़र जी पुॼाणी करे था। मूं चयो त हीउ ट्रांसमिशन जो सफ़र आहे, नशियात जो सफ़र आहे जेको इख़्तिताम पज़ीर थिए थो। पर 21 साल खां पोइ सुभाणे जेको पहिरियों ॾींहुं ईंदो, यानी 22 साल जो सफ़र जेको शुरू थींदो, नए अज़म सां, नए हौसले सां, नए वलवले सां शुरू थींदो, नए इश्क जी इब्तिदा थींदी। छाकाणि त KTN जो पहिरियों नालो इहो ई हो, सिंध सां इश्क जी नई इब्तिदा या सिंध सां नए इश्क जी इब्तिदा। त उहो सिंध सां इश्क आहे ऐं सिंध सां पंहिंजाइप आहे जेका असां अॻिते वधाईंदासूं। तव्हां सभिनी खे इहा पंहिंजाइप मुबारक हुजे या ओनरशिप मुबारक हुजे। सिंध तव्हांजी आहे, KTN तव्हांजी आहे ऐं KTN खे सिंध वासियुनि उहो ई मान ॾिनो आहे। असां इन ई ख़ूबसूरत ॻाल्हि सां अॼु के हिन नशियात खे, हिन मांडराण खे, हिन मजलिस खे इख़्तिताम पज़ीर करियूं था। जिते बि रहो, ख़ुशि रहो, सुखिया रहो। आख़िर में गीत ॿुधंदासूं जंहिंखां पोइ इख़्तिताम पज़ीर थींदी असांजी हीअ नशियात। त पंहिंजनि मेज़बाननि सैरिश भुट्टो खे ऐं यासिर काज़ी खे ॾींदा इजाज़त। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु, जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान। आशिक़ छो परेशाना मुर्शिद प्लीज़ पुछ न तू ही इश्क जूं ॻाल्हियूं मुर्शिद ॿुधी थी वेंदियूं तुंहिंजूं अखियूं वालियूं मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई मुर्शिद हीरा इश्क साड़े छॾियो अथई पयो ज़ख़्मी दिल जिगर मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई मुर्शिद हीरा इश्क साड़े छॾियो अथई मुर्शिद प्लीज़ पुछ न तू ही इश्क जूं ॻाल्हियूं मुर्शिद ॿुधी थी वेंदियूं तुंहिंजूं अखियूं वालियूं मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई मुर्शिद हीरा इश्क साड़े छॾियो अथई मुर्शिद असांखे इश्क उजाड़े छॾियो अथई मुर्शिद हीरा पंधु पंहिंजो जारिया 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 पंधु पंहिंजो जारिया